अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहु यज्तबी इलैहि मन यशा वयहदी इलैहि मन युनीब। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिही अजमईन। माण्हू मित्र मल्ली रजा माण्हू मित्र मल्ली रजा सभई परख्यासो सोखिय भाएं सबको ओखिय तू ही तू मौला मथा बुड़ो मला हिजबा झजो छो त जेॾो तुंहिंजो बाझ भी ओॾी मगा
रियथ भेरिय थूणिए तू छपर तू छा कुजाड़ो कहाँ तोखे मालूम सबकी। सब दिल खोले पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, स्टेज ते वेठल उलमाए किराम, खुसूसन हज़रत क़िबला साईं मोहम्मद इब्राहिम दामत बरकातुहुल आली साहब जन ऐं तमाम उलमा खुलफा ऐं सैयद सादात हज़रत क़िबला साईं सैयद खमण शाह शीराज़ी दामत बरकातुहुल आली ऐं ॿिया उलमाए किराम, मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा ग़ुलामो आशिको, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अॼु जी हीअ महफ़िल मेमण ॻोठ जे अंदरि जामे मस्जिद फैज़ाने गफ़ारिया ताहिरिया में बसिलसिले यारी शरीफ सालियानी महफ़िल मुनाकिद कई वे, जंहिंमें अल्लाह तबारक व ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असां सभिनी खे शिरकत जो मौक़ो अता फ़रमायो आहे। यकीनन जन ते अल्लाह ताला राज़ी थींदो आहे, उन्हनि खे ई पंहिंजे ज़िक्र जी महफ़िल मुंहिंजो ख़ुदा नसीब फ़रमाईंदो आहे। जन ते पंहिंजी निगाह ख़ासि फ़रमाईंदो आहे, उन्हनि खे ई ज़िक्र वारनि जी महफ़िल ख़ुदा नसीब फ़रमाईंदो आहे। यकीनन तव्हां सां सभु ख़ुशि नसीब आहियूं जो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात इन ज़िंदगीअ जे अंदरि अहिड़ी हिकु महफ़िल नसीब फ़रमाई आहे जंहिंजो कोई दुनिया जो मक़सदु कोन्हे, हिकिड़ो ई मक़सदु आहे त या अल्लाह पंहिंजे महबूब ऐं पंहिंजे महबूब जे महबूबनि जे सदके असांखे मुआफ़ फ़रमाए। दुनिया जो दस्तूर आहे त जेको कमज़ोर हूंदो आहे उहो वीचारो सहारो तलाश कंदो आहे, जेको ताक़तवर हूंदो आहे उनखे पंहिंजे ताक़त ते नाज़ हूंदो आहे। हसीन खे हुस्न ते नाज़ हूंदो आहे, वीचारे कारड़े खे छा ते नाज़ थींदो। दौलतमंद खे दौलत ते नाज़ हूंदो आहे, वीचारे मिसकीन खे छा ते नाज़ थींदो। ताक़तवर खे ताक़त ते नाज़ हूंदो आहे, कमज़ोर ज़ईफ़ खे छा ते नाज़ थींदो। लेकिन अज़ीज़ दोस्त, तव्हां ई असांजे आका रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हयात तय्यबह ते जॾहिं नज़र विझंदासीं त मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन्हनि सां ॾाढो प्यार कयो आहे जन खे दुनिया धिकारे छॾियो आहे। ॾाढो मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि सां प्यार कयो आहे। ऐं करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात साल जे लाइ नबी त न हुया, 20 सालनि जे लाइ त न हुया, क़यामत ताईं मुंहिंजे पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत जो फैज़ हलणो आहे। त मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी निगाह ऐं प्यार बि क़यामत ताईं अचण वारनि तमामु ग़ुलामनि सां यकसा आहे। एतिरे हद ताईं एक रवायत मुताबिक करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जॾहिं भी काॾे ॿाहिरि सफ़र लाइ वेंदा हुया त
तमाम अज़वाज मुतहरात खां मोकिलण खां बाद में आख़िर में पंहिंजे पाक दामन न्याणी हसनैन करीमैन जे अमड़ खां मोकिलाए रुख़सत थी वेंदा हुया। ऐं जॾहिं ख़ैर सां ईंदा हुया त वरी पहिरीं उन सां प्यार करे पोइ आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम वरी बक़ाया तमाम अज़वाज मुतहरात तरफ़ वेंदा हुया। अजीब इत्तिफ़ाक़ आहे, हिकु दफ़े आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अचनि था, जीअं पंहिंजे न्याणीअ सां मिलण वारी था कनि त अम्मा फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे चेहरे मुबारक ॾे निहारे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे चेहरे ते ग़म जा आसार नुमाया थिया। ऐं पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उहो प्यार ॾियण जे बजाए हुज़ूर जे अखियुनि में लुड़क लड़ी आया। फ़ौरन पंहिंजो रुख़ मुबारक बदिलाए मस्जिद नबवी जे तरफ़ रवाना थिया। उहा अम्मा ख़ातून जन्नत जेका पंहिंजे महबूब सां केतिरो प्यार कंदी हुई, दुनिया खां काई गुझाई कोन्हे। उन जे मथां गोया के पहाड़ किरी पिया त आख़िर उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जो अॼु मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे चेहरे मुबारक खे मूंखां मोड़ियो आहे। ज़ारो क़तार रोई रही आहे, निढाल आहे ग़म में। कुछ लम्हात में अलीयुल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम जन जो अचण थियो। हसनैन करीमैन जे अमड़ खे, पंहिंजे मिठड़ी कुंवार खे, मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाडुली दादुली न्याणीअ खे एतिरो घणो रोंदो ॾिसी सबब दरियाफ़्त फरमायो। हसनैन करीमैन जी अमड़ जवाब ॾिनो, सुहिणा अली कुछ मालूम नाहे त अॼु मुंहिंजा करीम आका मुरकंदा मिलंदा आहिनि, गले लाईंदा आहिनि, बोसो फरमाईंदा आहिनि, बाद में ख़ुशि मिज़ाजीअ में वेंदा आहिनि। अॼु मुंहिंजा करीम आका मिलण वक़्तु महसूसु कयमि त थोरा ॾुखारा थी विया ऐं ॾुख में हलिया विया। ऐं सुहिणा अली उहो ॾुख बर्दाश्त मूंखां नथो थिए। हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम सिधो आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में अचनि, ॾिसनि त मुंहिंजे आका करीम जे अखिड़नि मां भी लुड़क लड़ी रहिया आहिनि। शेर खुदा हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में अर्ज़ कयो त मुंहिंजा महबूब होॾां हसनैन करीमैन जी अमड़ रोई रही आहे, हेॾां हसनैन करीमैन जो नानो रोई रहियो आहे। ॻाल्हि छा आहे? ॻाल्हि करण जो हिकिड़ो मक़सदु आहे जेको इब्तिदा में ई ॻाल्हि ज़हन में चवे कयां पियो त मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अदा अली जी मुंहिंजा आका पाण फरमायो, अॼु मां पंहिंजे न्याणीअ जे गले में सन्हड़ो सोन जो हार या सोन जो धागो या अहिड़ी का सोन जी शइ पातल ॾिठी जंहिंजे करे मां मुस्तफ़ा खे ॾुख थी पियो। गौर कजो, हर उहो पीउ जेको पंहिंजे न्याणीअ खे सोन ॾिसी ख़ुशि थींदो आहे, ख़ुशि थींदो आहे त मुंहिंजे न्याणीअ खे सोन आहे। तव्हां असांजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ॾुख जो इज़हार फरमायो त शेर खुदा अर्ज़ कयो त मुंहिंजा आका मां अलीअ खे फलाणे दोस्त खां तोहफ़ो मिलियो हो, मां ख़ुशीअ में पंहिंजे कुंवार खे ॾिनो या मूंखे फलाणे मामले मां कुझु पैसा बचा, अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि आहे, मां ख़रीद करे हसनैन करीमैन जी अम्मा खे ॾिनो। मुंहिंजे करीम आका जेको जवाबु ॾिनो मक़सदु उहो आहे मुंहिंजो ॿुधाइणु। हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अदा अली जी मुंहिंजा आका ॾुख मां मुस्तफ़ा खे इन करे थियो त मां मुस्तफ़ा पंहिंजे उम्मत सां प्यार थो कयां। मां मुस्तफ़ा के अल्लाह इमामुल अंबिया बनायो आहे, सरदारुल अंबिया बनायो आहे, लेकिन मां पंहिंजे न्याणीअ खे ॾाज उहो ॾिनो जेको मुंहिंजे उम्मत जो ग़रीब खां ग़रीब भी ॾेई सघे। मां पंहिंजे न्याणीअ जे इन सोन जे ज़रड़े ते इन करे मां मुस्तफ़ा खे तकलीफ़ पहुती त मतां मां मुस्तफ़ा जे कंहिं उम्मत जी ग़रीब न्याणी
शादी खां बाद उन जे गले में सोन जो को ज़रड़ो न पहुची सके ऐं उहो मां मुस्तफ़ा जे न्याणीअ वटि हुजे, मां मुस्तफ़ा खे इन करे क़बूल कोन्हे। याने आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे प्यार जी इंतहा फरमाए ॿुधाइनि था त ऐं अली मां मुस्तफ़ा खे जीअं पंहिंजी न्याणी प्यारी आहे ईअं उम्मत जूं न्याणियूं बि प्यारियूं। एतिरो प्यार करण वारो करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह ताला जी ज़ात तव्हां ऐं असांखे अता फरमायो। जेतिरा शुक्राना कजनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहे शुक्राना घटि आहिनि, थोरो मुंहिंजे करीम रब जो उन खां घणो आहे। त मां अर्ज़ पे कयो त तव्हां सां ख़ुशि नसीब आहियूं जन खे अल्लाह ताला महबूब नबी उहो अता फरमायो जेको तमाम अंबिया जो सरदार आहे। अल्लाह ताला सिद्दीक़ अकबर उहो अता फरमायो जेको सिद्दीक़नि जो सरदार आहे। उमर उहो ॾिनो जेको अदालत जो सरदार आहे। उस्मान उहो ॾिनो जेको हयादारनि जो सरदार आहे। शेरे ख़ुदा रब्बे ज़ुल जलाल उहो अता फरमायो जेको बहादुरनि जो सरदार आहे। हसनैन करीमैन अल्लाह जे ज़ात उहे अता फरमाया जेके जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि। अल्लाह जा लख एहसान पीरन जो पीर मुहियद्दीन मीर रोशन ज़ैरियो ज़मीर सैयदना मुर्शिदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैह। अल्लाह उहो अजवान अता फरमायो जेको चो वलियन जो सरदार। कहिड़े भी सिलसिले वारो हुजे, नक्शबंदी हुजे, कादरी हुजे, चिश्ती हुजे, सोरवर्दी हुजे, तमाम सिलसिलनि के फयूज़ो बरक़ात अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात सां महबूब सुबानी वटि तमाम सिलसिला मौजूद आहिनि। बहराड़ी जो साम्हूं सादड़ा माण्हू मूं वांगुरु वेठा आहिनि, भर में उलमा वेठा आहिनि, इन करे थोरो मोहतात करे दरमियान जो रस्तो अख्तियार करणो थो पवे। त अज़ीज़ दोस्तो अल्लाह जा अहसान जंहिं तव्हां असांखे इहा सुहिणी महफ़िल नसीब फरमाई, हिन अल्लाह जे नेमत जे मथां शुक्रानो अदा कयूं। अहिड़े दौर जे अंदरि जंहिं दौर में पुट खे पीउ लाइ टाइम कोन्हे, माउ खे धीउ लाइ टाइम कोन्हे को, भाउ भाउ सां 5 मिंट कचहरी करण जे लाइ तयारु कोन्हे। ज़रा गौर कयो, जॾहिं भाउ भाउ वटि टाइम कोन्हे, सौट खे मिट माइट लाइ टाइम कोन्हे को, अहिड़े दौर जे बि अंदरि बि जॾहिं हिकिड़ो सॾु थो थिए कंहिं निस्बत सां बग़ैर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कंहिं मफ़ाद जे, मुख़्तलिफ़ ज़ातनि वारा, रंगनि वारा, नस्लनि वारा तमामु गॾु जो थियूं था त आख़िर का ज़ात त आहे न जेका छिके अॼु बि गॾु करे रही आहे। उन करीम रब जा अणगणिया ऐं अणखुट अहसान जंहिं मुंहिंजे मालिक मिठड़े तव्हां असांखे हीअ सुहिणी महफ़िल नसीब फरमाई आहे। अल्लाह ताला जा बानड़ो शुक्रानो अदा कयूं अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जो। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ही जंहिं घर में वेठा आहियूं, हे घर कंहिंजो आहे? चओ अल्लाह जो। कंहिंजो घर आहे? वरी चओ कंहिंजो घर आहे? हिकिड़ो तव्हां असांजो अंगण आहे, हिकिड़ो हे मुंहिंजे रब जो अंगण आहे। ज़मीन त सभु ख़ुदा जी आहे निस्बत जे हवाले सां। तव्हां असांजे अंगण ते जॾहिं बि कोई सवाल ई बणिजी ईंदो आहे त दिलि जी तमन्ना छा हूंदी आहे त मुंहिंजे अंगण तां को ख़ाली ॻाल्हि मुंहिंजे अंगण तां कोई बि ख़ाली छो? मुंहिंजे अंगण जी बेइज़ती आहे, मुंहिंजे तॾे जी बेइज़ती आहे जो मुंहिंजे तॾे ते को सवाल ई थी अचे ऐं ख़ाली वञे ॿाहिरि ॻाल्हि वञी कंदो त फलाणे ॾे वयुसि यार, सवाल बि कयुमि पर सवाल पूरो न कई। हिकु कमज़ोर इंसान, ज़ईफ़ इंसान, कहिड़ी ताक़त आहे इंसान जी? मख़लूक जे ख़्याल में इहो आहे त जेको मुंहिंजे तॾे ते सवाल ई बणिजी अचे उहो मुंहिंजे तॾे तां ख़ाली न वञे, छो त मुंहिंजे तॾे जी बेइज़ती आहे। तव्हां खां थो पुछां, ज़रा अंदाज़ो कयो त जेको ख़ालिक आहे ऐं जेको ख़ालिक जो तॾो आहे उहो चाहींदो त मुंहिंजे दर तां को ख़ाली वञे? अंदाज़ो लॻायो, छा उहो ख़ालिक चाहींदो त मुंहिंजे दर तां को ख़ाली वञे? कतई न। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह तआला अलैह पाण रस्ते में कंहिं ॻोठ जे ॿाहिरां गुज़र कंदे
हिकिड़े अहिड़े शख्स ते निगाह पई जेको शराब जे नशे में मस्त लगो पियो हुजे। छा जे नशे में? शराब जे नशे में। अल्लाह ताला पनाह फरमाए, ॾाढो ॾुखियो दौर अची वियो आहे। इन पलीत शइ खे बस ख़ुदा मुस्लमाननि खे पनाह अता फरमाए, मुस्लमाननि खे सम्झ नौजवाननि खे अता फरमाए न ग़लीज़ शइ खां परे रहण जी। हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह ताला अलैहि ॾे उन जवान निहारे चयो, ऐ अल्लाह जा नेक सालिह बाना, जिंदगी गुज़री आहे इन शराब में, हाणे त जान मां बेज़ार थी वियो हां, केर बि पंहिंजो करण जे लाइ तयारु नाहे। मुंहिंजा सुहिणा मूंखे एतिरो ॿुधायो, जे तौबह कयां त मुंहिंजो ख़ुदा मुआफ़ कंदो या कोन कंदो। हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह ताला अलैहि उन शराबी शख्स ॾे निहारे पाण खांसि पुछनि था, ॾे ख़बर तुंहिंजो को पोइ ते इंतज़ार करण वारो आहे? रोई थो चवे, सुहिणा अमड़ ॾाढो इंतज़ार कयो मगर हिन बुराईअ मां जान कान छुटी। अमड़ इंतज़ार कंदे कंदे रातियूं गुज़ारींदे उहा अमड़ इहो ॾुख खणी दुनिया छॾे वई। अबो इंतज़ार कंदो हुयो, अबो ॾुख कंदे कंदे इहो ॾुख खणी दुनिया छॾे वियो। भाइर पंहिंजीअ वारा कुझु वक़्तु सम्झायूं, भाइरनि बि हथ कढी छॾियो। हाणे त को मिट माइट ॻाल्हाइण जे लाइ बि तयारु कोन्हे। इंतज़ार करण त अलॻि शइ आहे। हज़रत जुनैद बग़दादी जे अखियुनि में लुड़क लड़ी आया। पाण फरमायो, ऐ अल्लाह जा बाना, तुंहिंजे पूरे ख़ानदान जा माण्हू तो मां बेज़ार थी विया, मगर यादि रख अल्लाह जी रहमत अॼु बि तुंहिंजो इंतज़ार करे रही आहे। सभई मिट माइट तो मां बेज़ार थी विया, सभिनी तोसां रिश्ता नाता टोड़े छॾिया, पर उन करीम रब जे रहमत तोसां अॼु बि नातो को न टोड़ियो आहे। बसि तौबह करण तुंहिंजो कमु आहे। ॾिस त मुंहिंजो करीम रब कीअं थो तुंहिंजे मथां करम फरमाए। अज़ीज़ाने मन, इहे पाक लफ़्ज़ मुबारक कंहिं आम मौलवीअ जे ज़ुबान मां कोन हुया, जुनैद जहिड़े जवान जे ज़ुबान मां पिया निकिरनि। हिकिड़े पासे ज़ुबान मुबारक मां अल्फाज़ मींहं वांगुरु वसी रहिया आहिनि, ॿिए पासे उहा जेका नूरानी इरफ़ानी उहा निगाह हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह ताला अलैहि जी उहा निगाह भी उन शराब पीअण वारे जे मथां हली रही आहे। ज़ारो कतार रोई करे थो चवे, साईं जेको इहो ॾस ॾे थो त ख़ुदा जी रहमत तुंहिंजो इंतज़ार करे रही आहे, यकीनन उन्हें के इन गस जी भी खबर हूंदी त मूं जहिड़ो गुनहगार पाक कीअं थींदो। पाण फरमाइनि था, बच्चा गुस्ल कर, कपड़ा तब्दील कर, वुज़ू कर, अल्लाह जे दरबार में हली आ। किस्से मुख्तसर उहो जवान रोवंदो रोवंदो अल्लाह जे दरबार मस्जिद में ईंदो आ। नमाज पढ़ी दुनिया निकिरी वेंदी आ, हे चईनी कुंडुनि में रोई चवंदो आ, ओ मुंहिंजा मौला मूंखे केरु ॿुधाईंदो त वाकई तुंहिंजे रहमत मूंखे क़बूल कयो आ या कोन कयो आ। रोई बि रहियो आ, सजदा बि ॾेई रहियो आ। जॾहिं करीम रब करम कयो, मस्जिद जे कुंडुनि मां आवाज़ आयो, तोखे मुबारका, करीम रब तुंहिंजे मथां राज़ी थी वियो आ। दोस्तो, तुंहिंजा असांजा गुनाह घणा न आहिनि, ख़ुदा जी रहमत वॾी आहे। तुंहिंजा असांजा गुनाह घणा न आहिनि, ख़ुदा जी रहमत वॾी आहे। ऐं उन ख़ुदा जे रहमत जे वंडण वारा अॼु बि उहे जवान जन जे नाले ते हेतिरी मखलूक गॾु थी रही आहे। मुंहिंजा महबूब मुर्शिद हज़रत सुहिणा साईं रहमतुल्लाह ताला अलैहि ॾाढो हिकिड़ो मुराक़बे में अज़ीम शेर पढ़ंदा हुया। पाण फरमाईंदा हुया,
ओ मोहब्बत नागे रही त अजीजन में, मिटन माइटन दोस्तन यारन में। मोहब्बत नागे रही त अजीजन में, मिटन माइटन दोस्तन यारन में। अदा तुझे पाड़े वारन प्यारन में, तुझे पाड़े वारन प्यारन में। अथई मतलब जो हर को यारो अदा रहो न दमो धनिया खा। तू धार अदा रहो न दमो धनिया खा। तू धार अदा मज जिक्र इलाही गुजारे अदा रहो न दमो धनिया खा। तो जिक्रो कमायो न जाती आ, पक्का समझो तो विञा ई हयातिया। अल्लाह बिना जिक्र जे कहेड़ी अदागिया हयाती आ। बिना जिक्र जे समझो है ममाती आ। दिसो हदीस में आ हुक्म निर्वारो अदा रहो न दमो धनिया खा। तू पंहिंजन जे पोयां ड्रोड़ंदो आ, मिटन जे पोयां ड्रोड़ंदो आ, अज़ीज़न जे पोयां ड्रोड़ंदो आ। रिश्ता निभाइण में लगी वेंदो आ। ही रिश्तो निभाया मतां रुसी वञे, ही रिश्तो निभाया मतां रुसी वञे। जन सां तू निभाइण चाहींदो हुई उहे तोखे छॾण चाहींदा आहिनि, पर जंहिंखे छॾियो वेठो हुई उहो ई तोसां ॻंढे रहियो आ। ओ मुझा दोस्त अजीज, उन करीम रब जे दरबार में हजरत श्री सक़ती रहमतुल्लाह ताला अलैह ॻाल्हि हिक ॿ चढ़ी आई आहे करे वठां। वरी जॾहिं क़ुरान पढ़ियुमि त इंशाअल्लाह क़ुरान करीम में शुरू थी तोखे ॾेखारींदुमि। हज़रत श्री सक़ती रहमतुल्लाह ताला अलैह पाण कंहिं इलाइक़े खां निकिता। ॾिठूं त वण जे हेठां हिकिड़ो नौजवान पियो आहे। माण्हू उन जी मज़ाक उॾाए रहिया आहिनि। हू बेहोशीअ जे आलम में आहे। माण्हू उन जे मथां मज़ाक मश्किरियूं करे रहिया आहिनि। को कीअं पियो चवे, को कीअं पियो चवे। सोहणो जुनैद बि गड्डा श्री सक़ती रहमतुल्लाह ताला अलैह पहुचनि था। माण्हुनि खे ॾिसी करे पाण फरमायूं परे थियो। माण्हुनि मज़ाक शुरू कई। पाण फरमायूं जुनैद हा सौंटड़ी त मूंखे ॾे। सौंटड़ी हथ में खणी जीअं माण्हुनि खे ड्रेजारबो आहे, छो त माण्हू सुञाणनि कोन पिया। सभिनी माण्हुनि खे परे कयूं। उहो शराबी शख्स मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वात मां बदबू अचे रही आहे। अॼु अल्लाह जो कामिल वली, अॼु अल्लाह जो कामिल वली पाणी खणी करे उन जो मुहड़ो पंहिंजे हथड़नि सां धोई रहियो आहे। उन जे जिस्म खे धोई रहियो आहे। मुहड़ो धोई करे हज़रत श्री सक़ती रहमतुल्लाह ताला अलैह अर्श ॾे निहारे पाण अल्लाह जे दरबार में दुआ था घुरनि। ओ मुंहिंजा करीम रब, तुझे श्री सक़तीअ जी त इहा पहुच हुई जो हिन जे मुंह तां इहे गंदगीअ जा निशान ख़त्म कयईं। हिन जे मुंह मां, हिन जे ज़ुबान मां इहा शराब जी धप ख़त्म कयईं। छो त धप ॾिसी गवाह बणिजी वञनि हा ॿिया बि माण्हू। गवाह ख़त्म करण जी कोशिश कई अथई। मुंहिंजा मौला, तुंहिंजे बाने खां त जेको पुॻो उहो कयो अथई, पर मुंहिंजा मौला मुंहुं त मुंहुं धोतो आहे। जेकॾहिं हिन जी तूं दिलि धोई छॾी त तुंहिंजे आॾो काई देर कान्हे का। अल्लाह जे कामिल वलीअ छाजे करे थो पियो ॿुधायां त जीअं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम खे उम्मत सां प्यार आहे,
मुझे मुस्तफ़ा करीम जो आशिकन जो भी मुझे महबूब जे उम्मत सां प्यारा। याद रखी छद मां मौलवी साहब तो नढड़ी नढड़ी गाल ते एतराज करे तो सा तालुकात खत्म करे सगा तो के घट वध चई सगा तो, पर जेके अल्लाह जा कामिल सालिह बाना हुंदा हन उन्हनि जो त अल्लाह जे ज़ात बाबरकात उन्हनि खे लक़ब ई उहो अता फरमायो आ, सिफ़त ई मुझे करीम रब उन्हनि खे इहा अता फरमाई आ। सदीदा चयो औलिया अल्लाह काॾे थो वञी, वलीउल्लाह ॾे थो वञा, औलिया अल्लाह जे दरबार ते थो वञा। ज़रा क़ुरान करीम जी तिलावत कया, गौर त कर मुंहिंजा मिठड़ा, अल्लाह जे ज़ात बाबरकात इन सिफ़त खे इहा सिफ़त कंहिंजी आ। पहिरीं क़ुरान पढ़ा, मुझे बेनियाज़ रब फरमायो अल्लाह वलीयुल्लज़ीना आमनू युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन्नूर। ही जेके करामत औलिया ॿुधई अञा जेके ॿुधंदे इंशाअल्लाह ताला पीरान पीर जूं करामतूं ॿुधंदे, अल्लाह जे कामिलन जूं करामतूं ॿुधंदे, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इन करामतुनि जो मक़सद छा आहे? गौर कर अल्लाह जे सुहिणे क़ुरान करीम ते मुंहिंजे बेनियाज़ रब्बुल आलमीन जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सिफ़ता वली। अल्लाह फरमाए तो अल्लाह वलीयुल्लज़ीना आमनू, मुंहिंजो रब तो फरमाए अल्लाह ईमान वारन जो वलिया। वलीय जे सिफ़त सां रब ईमान वारन खे पाण ॾे मनसूब करे रहियो आ। बेनियाज़ रब ॿुधाए रहियो आ मां अल्लाह मददगार आहियां ईमान वारन जो, अल्लाह संभालींदड़ ईमान वारन जो, अल्लाह वली वारिस आ ईमान वारन जो। हा मुंहिंजा करीम रब जॾहिं तूं पंहिंजे इन सिफ़त सां पंहिंजे बानड़े खे नवाज़ींदो है, मुंहिंजा बेनियाज़ रब उन बाने जे मथा मेहरबानी कहिड़ी कंदो आ, छो त रहीम भी अल्लाह जी सिफ़त आ, अल्लाह रहम कंदो आ। करीम रब जी सिफ़त आ, खुदा मेहरबानी कंदो आ। गफ़ार अल्लाह जी सिफ़त आ, अल्लाह बख्शींदो आ। सत्तार अल्लाह जी सिफ़त आ, अल्लाह ढकींदो आ। पर मुंहिंजो अल्लाह जॾहिं ईमान वारे खे वलीअ जे सिफ़त सां नवाज़े रहियो आ त रब ॿुधाए रहियो आ त मां खुदा इन सिफ़त सां ईमान वारन खे छा कंदो हां, छा कंदा हो मुंहिंजा करीम रब। रब तो फरमाए युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन्नूर। मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो मां अल्लाह जॾहिं इन सिफ़त सां ईमान वारन ते मेहरबान थींदो हा त उन्हनि खे गुनाहन जे अंबारन मां, गुनाहन जे खॾुनि मां, गुनाहन जे खूहन मां कढी करे, गुनाहन जे ऊंदाहिन मां कढी करे मां अल्लाह पंहिंजे नूर ऐं रहमत वारे रोशनीअ वारे रस्ते ते पहुचाए छॾींदो हां। इहा सिफ़त ई अहिड़ी आ, इहा वस्फ़ ई अहिड़ी आ जो मुंहिंजो रब तो फरमाए जॾहिं मां ख़ुदि इन वस्फ़ खे मां अल्लाह पंहिंजे मेहरबानीअ सां इस्तेमाल जंहिं ते कंदो हा उनखे गुनाहनि मां कढी करे नूर वारी रस्ते ते पहुचाईंदो हा। ऐं इहा पंहिंजी वस्फ़ जंहिं बाने खे मां अल्लाह अता फरमाईंदो हा उन जी ड्यूटी बि मां रब इहा ई लॻाए छॾींदो हा। कहिड़ी ड्यूटी लॻाए छॾींदो हा त उहो मुंहिंजो वली वारी सिफ़त सां बानो जेको नवाज़िल हूंदो आ उहो भी जेके गुनहगार किना को झिड़ा अल्लाह जे दरबार खां टुटल हूंदा हन उन टुटलन खे खणी करे उन तस्बीह में जोड़े यार सां मिलाईंदो आ। महबूबे सुबहानी शहबाज़े लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी जो रहमतुल्लाहि तआला अलैह एतिरो त तव्हां ॿुधो त चोर सदन हुजरे मुबारक में चोरीअ जे नियत सां आयो। कहिड़ी नियत सां आयो? चोरीअ जे नियत सां अचण वारे चोर जे मथां
निगाह करे उन मकाम विलायत ते फाइज फरमाइन था बुधाए त जेको मुझा दोस्त अजीज फयूज़ो बरकात जे नियत साईंदो उनखे कहिड़े मकाम ते पहुचाए छॾींदा। सोने महबूबे सुबहानी जी एक करामत बुधाए वरी तो कुरान बुधाई अज दिल चाहे थी तो के खोले कुरान बुधाईंदुसि इंशाअल्लाह ताला। नौजवान दिल में इरादो पक्को कयो थई बगदाद जे रहण वारो आ मुर्शिद ओहो कंदुस जेको 5 वक्त नमाज जो पाबंद भी हुजे। तवजह कजा नव कौरो हथ में खणी घरों निकरे त उन कौरे जी जेका पानी वारी टूटी आ उन जी मुहड़ भी काबे जे तरफ हुजे उत्तर दखण न हुजे ऐं 5 वक्त उनखे ॾिसां। हाणे 5 वक्त कंहिंखे ॾिसे पियो ॻोल्हे मालिक जी मर्ज़ी आ। हिकिड़े दफ़े हिकिड़े दर्ज़ीअ खे ॾिठई हो घरों वुज़ू करे कौरो पाणीअ जो खयों थो अचे लेकिन टूटी सिधो काबे जे तरफ़ आ। ॿिए टाइम ते इंतज़ार कई साॻियो ई मामिलो 3 टाइम ते चौथे ते जॾहिं 5 टाइमनि ते ॾिठई पंहिंजे दिल में ख़्याल कई मुंहिंजी तमन्ना पूरी थी वई मुंहिंजो मुर्शिद इहो आहे। वञी दर्ज़ीअ खे चयईं तूं मुंहिंजो मुर्शिद आहीं मूंखे पंहिंजो मुरीद कर। दर्ज़ीअ खिली चयो बच्चा मां त कपिड़ा सिबण वारो हां मूंखे कहिड़ी ख़बर मां को साहिबे विलायत कोन हां। चई तूं कुझु बि चओ मां अल्लाह सां जेको वाइदो कयो हो मुंहिंजे रब उहो वाइदो पूरो करे तो में ॾेखारियो आहे तूं ई मुंहिंजो मुर्शिद आ। दर्ज़ीअ वीचारे ॾिठो हे फ़क़ीर छॾींदो कोन जंहिंजे मुर्शिद क़बूल थो करी त वेह दर्ज़ को कमु सिख जेको मुंहिंजो कमु आहे। उनखे कमु सेखारणु शुरू कई। ओ अल्लाह जाने क सालिह बाना गौर कजा। हिकिड़े ॾे चई वञी काठियूं करे आ। जेॾी महिल काठियूं करे मोटियो काठड़ियूं हथ जो मथे जे मथां भरी काठड़ी जी खयों थो अचे साम्हूं पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी अचे वियो। उन नौजवान जे चेहरे ॾे महबूबे सुबहानीअ जो निहारण शुरू कयो। नौजवान ॾिठो हे चोॾीअ जे चंड जहिड़ो चहिरो माॾे निहारे रहियो आहे यकदम पंहिंजे मुंहं ते काठियूं थो ॾे मुर्ख बदिलाए थो त वरी न ॾिसां मतां मुंहिंजी दिलि झटे वञे मां मुरीद पंहिंजे मुर्शिद जो हां मतां ॿिए पासे मुंहिंजे दिलि जो लाड़ो थी वञे। गली मटे ॿी गलीअ में जीअं जो काठियूं मथे करे वरी अब्दुल कादिर जीलानी साम्हूं बीठो आहे। पाण फरमायो बच्चा केतिरियूं गलियूं मटींदे बीही रहियो। चई साईं नथो मटियां। पाण फरमायो ॾे ख़बर तारफ़ पुछनि था ॿुधाए थो कंहिंजो मुरीद आहे दर्ज़ीअ जो नालो थो खणे सोणे अब्दुल कादिर जीलानी फरमाइनि था बच्चा उहो साहिबे विलायत त नाहे वलीअ जे मनसब ते फ़ाइज़ नाहे। अर्ज़ थो करे मुंहिंजा सुहिणा जंहिंखे इहो मालूम थी वेंदो आहे त विलायत जे मनसब ते केरु फ़ाइज़ आहे केरु फ़ाइज़ नाहे तंहिंखे इहे रस्ता ऐं गस ॾिठल हूंदा आहिनि उन्हनि जे आॾो इहा देरि बि कान हूंदी आहे जेकॾहिं ज़मीन ते पियल खे मनसब ते फ़ाइज़ कनि उन्हनि जे लाइ वॾी ॻाल्हि कान्हे का। पाण फरमायो बच्चा छा थो चवी चवे थो मुंहिंजा सुहिणा मुरीद जंहिंजो आहियां उन जो ई मुरीद हा जेकॾहिं भला मुंहिंजो मुर्शिद मंज़िल ते नाहे उन ते महिरबानी कयो त रब उनखे मंज़िल अता करे छॾे। मुरीद जे इस्तकामत खे ॾिसंदे अब्दुल कादिर जीलानी घोट निगाह कई त दर्ज़ी घर वेठे वली थियो। हे त काठिन सां वली थी वियो मगर दर्ज़ी घर वेठे वली थी वियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ असली जेका शइ आहे उहा आहे इंसान जो एतमाद ऐं एतकाद। वलीअ जो कमु ई इहो हूंदो आहे मेरनि खे धोइणु। वलीअ जो कमु ई इहो हूंदो आहे मेरनि खे धोइणु। अज़ीज़ाने मन लेकिन कंहिंजो कमु वलीअ जो कमु हूंदो आहे उहो कीअं धोंदो आहे अल्लाह ताला उन जे मथां कीअं महिरबानियूं कंदो आहे केतिरी महिरबानी कंदो आहे इहा मुंहिंजे करीम रब जी मर्ज़ी आहे। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह जे ज़ात बाबरकात पाक क़ुरान करीम जे अंदरि पंहिंजे सालिहनि जी तारीफ़ कंदे अल्लाह जे ज़ात फरमायो अला इन औलिया
अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह जे क़ुरान करीम ते कॾहिं गौर कर मुसलमान, ईमान जे निगाह सां कॾहिं गौर कर, इश्क वारी निगाह सां गौर कर त क़ुरान करीम तुंहिंजी रहनुमाई फरमाए, क़ुरान करीम तुंहिंजी रहबरी फरमाए, क़ुरान करीम तुंहिंजे अंदर जा जेके ही बंदि पियल दरवाज़ा आहिनि इहे सभई खोले, पर उन इश्क जे निगाह सां क़ुरान खे पढ़ त ख़बर पवे। अल्लाह जे कामिल वलियन जे किरदार जे अंदाज़े जी बि तो असांखे ख़बर कान्हे का। दोस्त अज़ीज़, हज़रत दाता गंज बख्श हजवेरी, छा नालो वरतुम? ॻाल्हा ॻाल्हा छा नालो वरतुम? हज़रत दाता गंज बख्श हजवेरी रहमतुल्लाहि ताला अलैहि जे दरबार में परे खां मुरीद आयो आ। उन इलाइक़े जूं कैंचूं मशहूर हुयूं। दिल में ख्याल कयईं सुहिणे मुर्शिद सां मिलण थो वञा, को न को तोहफ़ो खणी वञा। याद रखी छॾ मुसलमान, मुर्शिद करीम जे दरबार में वञण त अल्लाह खुश नसीबन खे नसीब करे, पर जॾहिं बि पंहिंजे कंहिं मिट माइट सां मिलण वञी तॾहिं बि कुझु न कुझु तोहफ़ो खणी वेंदो कर। मुझे करीम आका जे सुन्नत खे ज़िंदह कंदो कर, छो त तोहफ़े खणी वञण सां मोहब्बतियूं वधंदियूं हन, रिश्ता मज़बूत थींदा हन, तालुक मज़बूत थींदो आ। भला दुनिया जो फ़ाइदो नज़र न अचई, हिकिड़ो ख़्याल ज़रूर कजां त मुझे करीम आका जी सुन्नत आ त जॾहिं वञो त तोहफ़ो गॾु खणी वञो। पंहिंजे हालाहर जेको ख़ुदा ॾे। दाता गंज बख्श हजवेरी रहमतुल्लाह अलैहि जे दरबार में ग़ुलाम कैंची खणी आयो। पाण कैंची वठनि बि था, अखिड़ियुनि में लुड़क बि आणीनि था। अर्ज़ तो करे मुंहिंजा साईं, हेतिरो परे खां हेतिरी क़ीमती कैंची खणी आयो हा। दिल में ख़्याल कयमि त पंहिंजे इलाइक़े जी सौगात मुर्शिदन जे दरबार में पेश थो कयां। कॾहिं बि पंहिंजा ज़ुल्फ़ मुबारक ठाहींदे महबूब मुर्शिद इस्तेमाल कंदा, मूंखे अल्लाह अजरता फरमाईंदो। पाण निहारे फरमायो, बच्चा अल्लाह ताला तोखे नियत जो सवाबु ज़रूर ॾींदो, पर असांखे तुंहिंजे कैंचीअ सां एतिरी ख़ुशी कान थी जेकॾहिं सुई आणी हा त असांजे जिस्म जो अंग अंग ठरी पए हा। मुरीद हैरत में अर्ज़ तो करे, मुंहिंजा साईं हिकिड़ी कैंचीअ जे क़ीमत में सवे सुयूं अचे वेंदियूं, मां त वॾी क़ीमत वारी खणी आयो हा। अल्लाह जे कामिल वली निगाह फरमायो, बचड़ा तुंहिंजी निगाह क़ीमत जे मथां आ, असांजी निगाह कटण ऐं ॻंढण जे मथां आ। तुंहिंजी निगाह कैंचीअ जे क़ीमत जे मथां आ, असांजी निगाह कटण ऐं ॻंढण जे मथां आ। असांजी ज़िम्मेवारी कटण कोन्हे, असांजी ज़िम्मेवारी ॻंढण रब फरमायो आ। इन करे कैंची ॿिनि मिलियलनि खे जुदा कंदी आ, पर जेका सुई हूंदी आ उहा टुकरनि खे बि गॾु करे हिकु करे छॾींदी आ। अल्लाह वारनि जो त कमु ई इहो आहे मुंहिंजा सुहिणा। अल्लाह वारनि जी त रब ड्यूटी इन करे त औलिया अल्लाह है। ज़रा गौर कर, अला इन औलिया अल्लाह। ख़बरदार, रोड ते वेंदा आहियूं, अचानक बोर्ड लिखियल पियो हूंदो आहे ख़बरदार। जॾहिं लिखियल हूंदो आहे ख़बरदार त ड्राइवर होशियार थी वेंदो आहे त या अॻियां मोड़ आहे, लिखियल हूंदो आहे ख़बरदार अॻियां मोड़ आहे, ख़बरदार अॻियां आबादी आहे, पंहिंजी स्पीड खे घटि कर, पंहिंजा जेके हवास अथई उन्हनि खे पंहिंजनि हवासनि खे संभाल, ब्रेक ते पेर रख। अल्लाह तबारक व ताला जा बानड़ो, जॾहिं न अल्लाह ताला पंहिंजे निमाज़ जी क़ुरान करीम में हुकुम कयो तॾहिं बि ख़बरदार चई करे पोइ हुकुम कोन कई।
ज़कात जो हुकुम ॾिनई तॾहिं बि ख़बरदार करे पोइ को ख़बरदार कंहिं निंड पियल खे सुजाग करणो हूंदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हज जो हुकुम कई ख़बरदार कोन चई, तमामु दीन जा हुकुम कई ख़बरदार कोन चई, पर जॾहिं पंहिंजे न महबूब जे आशिक़नि ऐं सादिक़नि जी अल्लाह ॻाल्हि कई त अल्लाह पहिरीं फरमायो ख़बरदार थियो, ख़बरदार अला ख़बरदार थी। जॾहिं ख़बरदारी थी मौला कहिड़ो हुकुम आहे? अल्लाह फरमाईंदो इन औलिया अल्लाह, मां अल्लाह जा जेके वली हन महबूब बांधड़ा हन, मां अल्लाह जा जेके दोस्त हन, ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, उन्हनि खे खौफ बि न हूंदो आहे, गम बि न हूंदो आहे, खौफ बि न हूंदो आहे, गम बि न हूंदो आहे। ज़हन में सवाल अचण वारे जे ज़हन में सवाल आयो त अॼुकल्ह जो जेको चिल्ले कटण वारो मौलाना हूंदो आहे या चिल्ले कटण वारो को तावीज़न वारो को मुंहिंजा दोस्त अज़ीज़ को हूंदो आहे, उहो बि चिल्ला कटींदो आहे झंगलनि में वञी, ख़ौफ़ त उनखे बि कोन हूंदो आहे, गम त उनखे बि कोन हूंदो आहे, डिॼंदो त उहो बि कोन्हे को, छा उहो बि अल्लाह जो दोस्त आहे? तवजह कजां, अजीब क़िस्म जा सवाल हली रहिया आहिनि, छो त सवाल करण वारो रुॻी सवाल कंदो आहे। क़ुरान करीम जे इन अज़ीम आयत मुबारक जे मथां बि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इन अंदाज़ में तबसरो कयो वियो त जेकॾहिं वलीअ जी निशानी रुॻी बेख़ौफ़ी ऐं बेग़म हुजणा त पोइ ही जेके तावीज़न वारा या ही जेके नान मुस्लिम मुंहिंजा दोस्त अज़ीज़ चिल्ला कटींदा आहिनि, ख़ौफ़ त उन्हनि खे बि कोन हूंदो आहे, गम त उन्हनि खे बि कोन हूंदो आहे। उन्हनि जे ख़िदमत में अर्ज़ कर त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रुॻी क़ुरान करीम जो हिकिड़ो हिसो न पढ़ उन माण्हूअ वांगुरु जंहिं क़ुरान करीम पे पढ़ियो या अय्युहल्लज़ीन आमनू ला तक़रबुस सलात, हुन खे ॾेखारींदो वते त रब क़ुरान करीम में फरमायो आहे ऐं ईमान वारो न वञो वेझो निमाज़ जे। हुन चयो क़ुरान जो वरक त खोल, वरक जो खोली त अॻियां लिखियो पियो व तुम सुकारा, जॾहिं नशे जे हालत में हुजी त निमाज़ जे वेझो बि न वञिजां। ओ नशे करण वारा मुसलमान पाण संभाल, खुदा जी रहमत तोखे सॾे रही आहे, तौबा जा दर खुलिया पिया अथई, इन करे जो मुस्तफ़ा करीम जो ग़ुलाम हई, इन करे जो हुज़ूर जो उम्मती हई, तूं पंहिंजे पाण खे संभाल। यादि रखी छॾ, नशे जे सूरत में निमाज़ में बि अल्लाह मना कई आहे त निमाज़ जे वेझो बि न अचे, पर जे इन सूरत में तुंहिंजे मथां मौत अचे वञे त तुंहिंजी निमाज़ केरु पढ़ाईंदो? सोच त सही। जॾहिं तुंहिंजे मथां निमाज़ फर्ज़ आहे त तोखे ई मनो कई थी वञे त निमाज़ में न अच, नशे जी हालत में ही खुदा जा बाना, खुदा जो खौफ कर। मां अॻिते वधां, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, मुंहिंजा जेके दोस्त बाना बेशक उन्हनि जे मथां खौफ तारी न हूंदो आहे, गमगीन कोन हूंदा आहिनि, लेकिन अल्लाह क़ुरान करीम जी अॻी आयत ॾिस, छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अजीब ज़मानो आहे। अॼुकल्ह मुर्शिद मुरीदनि खे ॻोल्हींदा था वठनि, सुभान अल्लाह न ॾुख जो मक़ाम आहे, मुर्शिद मुरीदनि खे ॻोल्हींदा था वठनि। सणभो मुरीद किथे आहे? जिते सणभो मुरीद आहे उते माशाअल्लाह मुर्शिद करीम जा एरा फेरा लॻा पिया आहिनि, ऐं जेको वीचारो ग़रीब आहे उन खां पुछण लाइ बि को तयारु कोन्हे। लेकिन अल्लाह जो क़ुरान करीम ॿुध, मुंहिंजे बेनियाज़ रब क़ुरान करीम जे अंदरि पंहिंजे वलीअ जी जेका मुंहिंजा दोस्त अज़ीज़ निशानी बयान फरमाई आहे, अल्लज़ीन आमनू व कानू यत्तक़ून, चिल्लन वारो वली कोन हूंदो थे, यादि रखी छॾ, तावीज़न वारो वली कोन हूंदो थे, वली उहो हूंदो आहे जंहिंजे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ चेहरे में मुंहिंजे बेनियाज़ रब उहा नूर जी ताक़त रखंदो आहे, जो जॾहिं कंधड़ो मथे कंदो आहे त ॾिसण वारे खां सभु कुझु विसरी वेंदो आहे, रब यादि अचे वेंदो आहे। अल्लाह जे कामिलन जी निशानिया अज़ीज़ाने मन त ईमान जो हुजण वलीअ जे लाइ शर्त आहे, मुत्तकी हुजण शर्त आहे, छो त इन औलिया
इल्लल मुत्तकून। वली हुजण जेला मुत्तकी हुजण ज़रूरी आ, वली हुजण जेला परहेज़गार हुजण ज़रूरी आ। रब जो क़ुरान थो बयान फरमाए, लेकिन याद रखी छॾ वली हुजण जेला परहेज़गार हुजण ज़रूरी आ। हर परहेज़गार जेला वली हुजण ज़रूरी नाहे। वरी जुमलो थो दोहराया, वली हुजण जेला परहेज़गार हुजण ज़रूरी आ। हर परहेज़गार वली कोन हूंदो आ। अञा सादो सिंधीअ में चई ॿुधाए त हीरो पत्थर मां ठहंदो आ। हीरो ॻाल्हा, हीरो पत्थर मां ठहंदो आ, मगर हर पत्थर हीरो कोन हूंदो आ। हीरो ठहंदो पत्थर मां, मगर हर पत्थर हीरो कोन हूंदो आ। कहिड़ो पत्थर हीरो थींदो आ? जंहिंजे मथां सिज जे ख़ासि शुआन जी निगाह पवंदी आ, जेको अंदर ताईं मुंहिंजा दोस्त लाल थी वेंदो आ, उनखे पत्थर मां रब हीरो बनाईंदो आ। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हर वली, हर परहेज़गार वली कोन हूंदो आ। जंहिंजे मथां मदीने वारे मीर जी निगाह पवंदी आ, उहो परहेज़गार वलीउल्लाह बणिजी वेंदो आ। क़ुरान करीम जे अंदर अज दिल चवे थी त मां रुगी कोशिश करे क़ुरान करीम मां ॻाल्हायां। मूंखे इलाइक़े जे तबियतुनि जी ख़बर नाहे। ईअं त कोन्हे त इलाइक़े जा माण्हू शेरो शायरीअ खे घणो पसंदि कंदा हुजनि, मां रुगी पियो क़ुरान पढ़ां। थोड़ो थोड़ो ॻाल्हाईंदा हलो, छो त कुझु इलाइक़े जा माण्हू, मूं त अक्सर जो उलमा थो ॾिसां त मुंहिंजी दिलि चवे थी त क़ुरान पढ़ां। पर जेकॾहिं, छो त कुझु माण्हुनि जे इलाइक़े जा अहिड़ा हूंदा आहिनि, चवंदा यार मौलवी पढ़ियो त ॾाढो पे, पर पढ़ी अलाए छा पे, ख़बर कान्हे का। ईअं त कोन्हे का न, ईअं त नाहे न। ओ करम कजा को असां को झनते, ओ करम कजा को असां को झिड़न ते, ओ महबूबे सुबहानी सोहणा दिलबर जवान जिलानी। करम कजा को असां को झिड़न ते, है करम कजा को। है अल्लाह दमे जदे हूँ तुस अकेलो, अल्लाह दमे जदे हूँ तुस अकेलो। है अल्लाह दमे जदे हूँ तुस अकेलो, अल्लाह दमे जदे हूँ तुस अकेलो। ओ उते कजा आसानी सुना, उते कजा आसानी। करम कजा को असां को झिड़न ते, है महबूबे सुबहानी सुना दिलबर जवान जिलानी। करम कजा को असां को झिड़न ते, सुना करम कजा को। है बुढ़ड़ीअ जो जियां बेड़ो तारी, बुढ़ड़ीअ जो जियां बेड़ो तारी। है बुढ़ड़ीअ जो जियां बेड़ो तारी, बुढ़ड़ीअ जो जियां बेड़ो तारी। ओ इएं कजा मेहरबानी सुना, इएं कजा मेहरबानी। करम कजा को असां को झिड़न ते, है करम कजा को। औलिया अल्लाह, औलिया अल्लाह बणजण ॾुखियो नाहे। वरी जुमलो दोहराया, जन्नती बणजण ॾुखियो नाहे।
वली बणजण ॾुखियो नाहे रुगी नफ्स भाड़े खे मञाइण थोरो ॾुखियो आहे याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ राबिया बसरी आहे त औरत आहे त माई एॾी अल्लाह जी सालिह बांधड़ी आहे जो उन जी बकरी भी उन घट तो पानी पींदी आहे त शींह भी उन घट तो पानी पींदो आहे सवाल करण वारनि सवाल कयो राबिया शींह जो कमा बकरिन खे मारींदो आहे खाईंदो आहे मगर घट भी साॻियो आहे तुझी बकरी भी उता पई पानी पे शींह भी उता पियो पानी पे झेड़ो कोने राज कहिड़ो आहे राबिया जवाब ॾींदी आहे जॾहिं मूंखे मालिक जो कुर्ब नसीब थियो आहे त मूंसां रिलेटेड हर शइ सां हर शइ कुर्ब करण शुरू कयो आहे अल्लाह जो जॾहिं बाने के कुर्ब मिली वेंदो आहे उन कुर्ब वारे जे जिस्म के कपड़ा लगन उन कपड़े जो मान निरालो जुतड़ी पाए जुतड़ीअ जो शान निरालो निगाह खणे निगाह जो शान निरालो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंहिं ज़मीन ते कदम रखे उन कदम जो शान निरालो अल्लाह जे इश्क ऐं मुहब्बत वारनि जो मुंहिंजे रब करीम सिस्टम ई निरालो बणाए छॾियो आहे ख़ुदा सां प्यार कर त सही ख़ुदा परे आहे ॻाल्हाए ख़ुदा वेझो आहे परे आहे वरी वरी ॿुधा पोइ जेको वेझो आहे उन सां प्यार करणु ॾुखियो आहे छा ॻाल्हाए प्यार करणु ॾुखियो आहे छा चवीं थो त वेझो आहे अञा परे हूंदो आहे त किरायो लॻंदो वञी जॾहिं पहुचां वरी जॾहिं जेॾी महिल पहुचां जीअं पहुचां अलाए कॾहिं पहुचां ख़ुदा त केतिरो क़रीब आहे क़ुरान खां पुछ वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद बेनियाज़ रब त तुंहिंजे साह जे रगुन खां बि तोखे वेझो आहे साह जी रग बि तोखां परे आहे करीम रब उन खां बि तोखे वेझो आहे मगर उन जे बावजूद दुनिया जा नाता ऐं रिश्ता निभाए रहियो आहे पंहिंजे करीम रब सां नातो टोड़े रहियो आहे ज़रा गौर त कर ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ हे घर मुंहिंजे बेनियाज़ रब जो आहे हिन घर मां सुबुह जो फजर जे टाइम ते तोखे सॾड़ो थींदो आहे हय्या अलस्सलाह ॿुधंदा आहियो सॾु थींदो आहे गॾो गॾु रिज़ल्ट बि ईंदी आहे हय्या अलल फलाह रुगी निमाज़ जे लाइ न पर गॾो गॾु रिज़ल्ट जो बि सॾु थींदो आहे कामयाबी बि तुंहिंजी हिते आहे हिकिड़े मिंट जे लाइ ओ मैमण ॻोठ वारा फैज़ाने गफ़ारिया मस्जिद जे हिन यारीअ जे महफ़िल में वेहण वारा मूंखे जवाब ॾे हिकिड़ो दफ़ो रब्बे ज़ुल जलाल जे दरबार मां सॾु थियो ॿुधी अणॿुधो करे छॾे ॿियो दफ़ो सॾु थियो ॿुधी अणॿुधो करे छॾे टियों दफ़ो सॾु थियो ॿुधी अणॿुधो करे छॾे चौथों दफ़ो सॾु थियो पंजों दफ़ो सॾु थियो ॾींहं में 5 दफ़ा तोखे अल्लाह जे घर मां सॾु थियो भला अल्लाह खे सुञाणी थो या नथो सुञाणी जवाब ॾे कंहिंजे घर मां तोखे सॾु थी रहियो आहे जो जंहिंजो रिज़्क़ ऐं रोज़ी खाई रहियो आहे ओ बेवफा ओ बेवफा ओ बेवफा ज़रा गौर कर अॼु उन करीम रब जे दरबार मां ॾिनल सॾ खे तूं ॿुधी अणॿुधो करे रहियो आहे जेको तुंहिंजे ज़िंदगीअ जो बि मालिक आहे जेको तुंहिंजे बचड़नि जो बि मालिक आहे जेको तुंहिंजे इज़त जो बि मालिक आहे जेको तुंहिंजे जिस्म जो बि मालिक आहे उन पंहिंजे कुदरत ऐं हिकमत सां कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं तोखे अता फरमायूं लेकिन 5 ई वक़्त तो जवाब न ॾिनो अल्लाह जे दरबार मां सॾ जो जवाब न ॾिनो ॿुधी
अणबुधो करे छॾी ज़रा जवाब ॾे हिन सजण साईं जे फ़क़ीर खे जवाब ॾे 5 दफ़ा रब जे दरबार मां सॾु थियो तो जवाब कोन ॾिनो ऊंधो थी खट ते सुम्ही रहे फरिश्ता तुंहिंजो दफ़्तर खणी अल्लाह जे दरबार में पहुता ओ मुंहिंजा सुहिणा करीम रब सॼो ॾींहुं तो अल्लाह जूं नेमतूं खाधई तुंहिंजे फर्श ते रहियो 5 वक़्त अज़ान जा ॿुधी अणॿुधा कयईं मौला इहो ऊंधो लॻो सुतो पियो आहे हुकुम कर त इन सां छा करणो आहे मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाईंदो आहे ओ मुंहिंजा फरिश्तो इन जे गुनाहनि जे दफ़्तर खे हेॾे रखो मां अल्लाह जूं नेमतूं खणी वञो जीअं निंड मां उथंदो वञे तीअं ॾींदा वञो जवाब ॾे हेड़ो कुर्ब माउ कंदी आहे हेड़ो कुर्ब पीउ कंदो आहे जवाब ॾे दोस्त मिट त परे जी ॻाल्हि आहिनि मुंहिंजे बेनियाज़ रब जहिड़ो कुर्ब कंहिं कयो आहे अॼु ॾींहं ते चओ केर बि नथो करे सघे केॾो बि तुंहिंजो प्यारे में प्यारो पुटड़ो हुजे केॾो बि तुंहिंजो पुट सां प्यार हुजे पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़ो दफ़ो सॾु करींसि जवाब न ॾे ॿियो दफ़ो सॾु करींसि जवाब न ॾे टियों दफ़ो सॾु करींसि जवाब न ॾे कावड़ में ॻाढ़ो थी वेंदे चवंदे हथ अचे त ठौंशा हणांसि हथ अचे त मार ॾियांसि पर जेकॾहिं 5 दफ़ा तोखे जवाब न ॾे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रुॻी चवंदे कोन पर कुटे कुटे ॻाढ़ो कंदेसि पर जे महीनो तोखे जवाब न ॾे त ॿुधा घर मां कढंदेसि या कोन कढंदेसि जवाब ॾे कढंदेसि सॼो महीनो गुज़री वियो आहे पुट थी करे जवाब कोन थो ॾे पंहिंजे उमिरि ॾे निहार 40 साल उमिरि गुज़री वई 50 साल उम्र गुज़री वई 80 साल उम्र गुज़री वई मगर अल्लाह जे दरबार में अचण विसरी वियो निमाज़ विसरी वई अल्लाह जो ज़िक्र विसरी वियो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां दुरूद सलाम पढ़ण विसरी वियो जवाब ॾे मुस्लमान इन सब जे बावजूद कॾहिं मुंहिंजे करीम रब तुंहिंजी रोज़ी बंदि कई आहे कान कई आहे जवाब ॾे तो कॾहिं गौर कोन कयो आहे जॾहिं दुनिया जूं इहे बदमाशूं करे अचे खटड़ीअ ते सुम्हंदो आहे मूंखे जवाब ॾे अगरि हिकिड़ी राति तोखे निंड न अचे ॿुधाए त ॾींहं जो तुंहिंजो कहिड़ो हाल हूंदो जवाब ॾे जेकॾहिं सॼी राति तोखे निंड न अचे हेॾऊं फतकी ॾींहं जो छा कंदे तोखे अंदाज़ो ई कोन्हे को इन निंड जे लाइ बेड ते पहुचण तुंहिंजो कमु आहे ऐं बेड ते पहुचण खां बाद में तोखे सुकून जी निंड ॾियणु तुंहिंजो वस न आहे अल्लाह जो क़ुरान करीम ॿुध वजअलना नौमकुम सुबाता मुझे बेनियाज़ रब फरमायो ऐं मुंहिंजा बाना बिस्तरे ताईं पहुचण त तुंहिंजो कमु आहे लेटण त तुंहिंजो कमु आहे पर तोखे सुकून जी निंड ॾियणु मुंहिंजे करीम रब जो कमु आहे मुझो अल्लाह कुदरत वारो आहे मुझो अल्लाह ताक़त वारो आहे अगर तुझे जिस्म मां रुगी हिकड़ी निंड मां सुकून खत्म करे छॾे ॿुधाए त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बरातियूं तोखे निंड न अचे औलाद सां विढ़ंदे घर वारनि सां विढ़ंदे मिटनि माइटनि दोस्तनि सां विढ़ंदे कोई बि तोखे कोन वणंदो छो त तुंहिंजे जिस्म में बेचैनी हूंदी लेकिन मुंहिंजे करीम रब जो कुर्ब निहार मुंहिंजे अल्लाह जो एहसान निहार जहिड़ो आई तहिड़ो जीअं गुनाह करे बदकारियूं करे मोटी तो हंध ते किरी वरी बि मुंहिंजो रब तोखे सुकून जी निंड ॾेई रहियो आहे वरी विसारी बि उनखे थो थोरो सोचसे बेवफा त थींदो आहे सभु को पर बेवफाई जूं हदूं किरास कोन कबियूं आहिनि मुस्लमान ईअं न कर अल्लाह जी रहमत तोखे सॾे रही आहे ख़ुदा जी रहमत तुंहिंजो इंतज़ार करे रही आहे तूं उन्हनि खे पियो सॾीं जेके तोखां दूर पिया भॼनि ऐं जेको जंहिंजी रहमत तुंहिंजो इंतज़ार करे रही आहे त जहिड़ो आहीं तहिड़ो हली आहे जहिड़ो आहीं तहिड़ो हली आहे उन जे तरफ़ तूं मुतवजह नथी करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आख़िर कंहिंखे ख़ुशि रखण थो चाहीं
छाजे करे तू नमाज नथो पढ़ी, छाजे करे तू कुरान करीम जी तिलावत नथो करी। बहैसियत मुसलमान तुझो ईमान ऐं तुझो यकीन आ त नमाज पढ़ण सां रूह के सुकून मिलंदो आ, कुरान करीम पढ़ण सां दिल के इत्मीनान मिलंदो आ, नमाज ऐं कुरान जी तिलावत सां खुदा राज़ी थींदो आ, खुदा जो महबूब राज़ी थींदो आ। जॾहिं सब कुछ तोखे ख़बर आ, ख़बर जे बावजूद नथो करी, ॿुधा तोखे रोके केर रहियो आ? जवाब दे, कोई जवाब कोने। अल्लाह तो कुरान में पूछे, या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। मुझो सोनो करीम रब तो खां पुछी रहियो आ, ऐ इंसान ॿुधाए त सही उहा कहिड़ी ॻाल्हि आ, उहा कहिड़ी शइ आ जंहिं तोखे तुंहिंजे करीम रब खां परे करे छॾियो आ? जवाब दे। अल्लाह तोखां कुरान करीम में सवाल कयो आ, मुसलमान जवाब दे, उहा कहिड़ी शइ आ जंहिं तोखे करीम रब खां परे करे छॾियो आ? तो वटि कोई जवाब कोने। कहिड़ो जवाब ॾी? मुझे बेनियाज़ रब खुद कुरान करीम में जवाब ता फरमायो, अल्हाकुमुत तकासुर। ऐ मुंहिंजा बाना तोखे इन घणाईअ जे हिर्स गाफ़िल करे छॾियो आ। लख थई चवी थो ॿ थियनि, ॿहनि चवी थो चार थियनि, चार हन चवी थो 10 थियनि, तोखे इन घणाईअ जे हिर्स गाफ़िल कयो आ। लेकिन यादि रखी छॾिजां, अल्लाह जूं ॾिनल नेमतूं जेके बि मुंहिंजे रब करीम तोखे अखियुनि जी नेमत ॾिनी, ज़ुबान जी, जिस्म जी, हिक हिक नेमत जे एवज़ सुम्म लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम। खबरदार थी जा, हे जेके ॻाल्हियूं पियो ॿुधायां मता तुंहिंजे दिल में ख़्याल अचे। मौज़ू 11 वारे यार जो आ, हे फ़कीर तबलीग पियो करे, यादि रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, विलायत औलिया, करामात औलिया, मुंहिंजा दोस्त अज़ीज़, विलायत औलिया, करामात औलिया, तालीमात औलिया, जेके औलिया सां मनसूब 3 शयूं हन। वलीउल्लाह खे करामत ॾेखारण जो शौक़ कोन हूंदो आ, इहो शौक़ तोखे असांखे हूंदो आ, छो त करामत पंहिंजे नफ़्स खे राज़ी करण जे लाइ हूंदी आ। वलीअ जो कमु विलायत जे तरफ़ वञण हूंदो आ, उहो पंहिंजे फ्यूचर जे तरफ़ वेंदो आ, उहो पंहिंजे मंज़िल जे तरफ़ वेंदो आ। जॾहिं रस्ते मां हितां तोखे कराची वञणो आ, तूं रस्ते में तुझे गाॾीअ मां जेके शयूं निकिरंदियूं, मिटी निकिरे, पथरियूं निकिरनि, कोन निहारी दे, जीअं तूं निकिरंदड़ शयुनि खे कोन निहारी दे। लेकिन भर में जेके हूंदा उन्हनि खे लॻंदियूं, कंहिंखे फ़ाइदो कंहिंखे नुक़सान, उन्हनि जे मक़सद वारी शइ आ। औलिया अल्लाह पंहिंजे मंज़िल सां वेंदो आ। ही जेके करामात जो ज़ुहूर थींदो आ, मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह जी ज़ात उन्हनि जे उन गस वञण वारे रस्ते मां जीअं मिटी पथरी निकिरंदी आ, वलियनि वटि कराम जी रुगी एतिरी हैसियत हूंदी आ। तो असां वटि वॾी करामत जी ॻाल्हि आहे। औलिया अल्लाह वटि तालीमात औलिया, तालीमात औलिया छा आहे? औलिया अल्लाह सॼी ज़िंदगी कमु कहिड़ो कयो आहे? चो रब जे दीन जी तबलीग कई आहे। छा कयो आहे औलिया अल्लाह? महबूब सुभानीअ जो आशिक़ आहिनि न, महबूब सुभानीअ जो दीवानो आहिनि न, महबूब सुभानीअ जो मस्तानो आहिनि न। पोइ जे आहीं त मुंहिंजे महबूब सुभानीअ जी तालीमात ॾे निहार, महबूब सुभानीअ जे नक्शे कदम ॾे निहार। हिकु मुरीद खे छा करणु घुर्जे? हिकु मुरीद लाइ रुगी मुहबत काफ़ी न आहे, मुरीद खे मुहबत बि घुर्जे, मुरीद खे मुताबियत बि घुर्जे, मुरीद खे इस्तक़ामत बि घुर्जे। असां तो वटि बसि रुगी मुहबत जो अंदाज़ा, न की मुताबियत जी परवाह, न की इस्तक़ामत जी परवाह। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पंहिंजे महबूब मुर्शिद वटां फैज़ ईअं कोन वठिबो आहे। मां अर्ज़ु पे कयो,
हे दीन जी जेका तबलीग आ हे औलिया अल्लाह है इन कश्ती खे जेको मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे दीन जी कश्ती पंहिंजे प्यारनि जे हवाले कई आहे उहे राति ॾींहुं महिनत करे रहिया आहिनि अल्लाह ताला जा बानड़ा क़ुरान करीम जे अंदरि मुंहिंजे रब तोखे फरमायो हिक हिक घड़ीअ जी पुछा थींदी हिक हिक नेमत जी पुछा थींदी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सभ खां वधीक क़ीमती शइ कहिड़ी आहे तुंहिंजी ज़िंदगी सब खां वधीक कीमती आहे तुंहिंजी ॻाल्हि तूं कीमती हैं तुंहिंजी ज़िंदगी कीमती आहे कीअं कीमती आहे निमाज़ वई कज़ा थी वेंदी रोज़ो वयो कज़ा थी वेंदो मगर तुंहिंजे ज़िंदगीअ जो हिकिड़ो जेको सेकंड गुज़री वियो इहो वापसि कोन थींदो हिकिड़ो ज़िंदगीअ जो सेकंड जेको तुंहिंजे ज़िंदगीअ मां गुज़री वियो इहो वापसि कोन थींदो ऐं मुस्लमान पंहिंजे ज़िंदगीअ जो क़दुरु कर इन ज़िंदगीअ जे लम्हे लम्हे जो क़दुरु कर अल्लाह फरमाए थो सुम्मा लतुसअलुन यौमइज़िन अनिन नईम अल्लाह फरमाए थो मां अल्लाह तोखां पुछाणो कंदो मई मां अल्लाह तोखे दिमाग़ ॾिनो उन सां छा कयई मां अल्लाह तोखे अखियूं ॾिनियूं उन सां छा खे ॾिठई मां अल्लाह तोखे ज़ुबान ॾिनी उन सां छा ॻाल्हाई मां अल्लाह तोखे जिस्म ॾिनो उन सां छा कई मां ख़ुदा तोखे इज़त ॾिनी उन सां छा कई मां ख़ुदा तोखे इल्म ता फरमायो छा कई हिक हिक शइ जी अल्लाह जे दरबार में पुछा थींदे पोइ जेके लम्हात अल्लाह जे रज़ा ऐं अल्लाह जे महबूब जे रज़ा जे ला गुज़ारे उन्हनि जो हिसाब मिलंदई बाक़ी हिसाब ॾियणो पवंदई जेके ख़ुदा जा आशिक़ आहिनि जेके ख़ुदा जा महबूब बाना आहिनि जन ख़ुदा जे ज़ात सां इश्क जो सौदो कयो आहे अंदाज़ो लॻाए हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधाए रुॻी दुरूद पढ़ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह छो असांखे तैलीमात ॿुधण जो घटि शौक़ु हूंदो आहे असांखे करामात ॿुधण जो वधीक शौक़ु हूंदो आहे छो त करामात ॿुधण सां असांखे तस्कीन मिलंदो आहे तैलीमात ॿुधण सां असांखे थोरो अमल करणो हूंदो आहे इन करे असांखे अमल जी त ॾाढी बसि अल्लाह ताला रहम फरमाए असांजे मथां ओ मुस्लमान शुक्र कर जो औलिया अल्लाह जूं करामतूं ॿुधण जे लाइ बि ख़ुदा हिमत ॾिनी अथई लेकिन औलिया अल्लाह जे तैलीमात जे मथां गौर कंदो कर हिक मुरीद जे लाइ मुहबत सां गॾु मुताबियत जो हुजणु ज़रूरी आहे मुताबियत सां गॾु इस्तिक़ामत हुजणु ज़रूरी आहे इस्तिक़ामत बि अजीब अल्लाह जो नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जो नबी आहे ख़ुदा जे दरबार में दुआ थो घुरे या अल्लाह फ़िरौन खे ग़रक़ फरमा बेनियाज़ रब जे तरफ़ खां जवाब ईंदो आहे मुंहिंजा मूसा तुंहिंजी दुआ क़बूल आहे फ़िरौन के ग़र्क़ कयो वेंदो लेकिन ज़रा गौर कर अल्लाह जे ज़ात फ़िरौन के ग़र्क़ त कयो पर 40 सालन खां बाद में कयो उन 40 सालन ताईं अल्लाह जे नबी मूसा कलीमुल्लाह कॾहिं रब जे दरबार में शिकायत कान कई आहे इस्तिक़ामत इन खे चइबो आहे तुंहिंजो असांजो हाल इहो आहे हितां ई संभरी सही सवाल खणी हलंदासीं मुर्शिदनि जे दरबार में मोटियासीं साईं खां दुआ घुराए कमु न थियो हिन दफ़े साईं जे दुआ बि असर कोन कयो वाह वाह मुरीद तुंहिंजी मुरीदी वाह मुरीद तुंहिंजी इस्तक़ामत वाह मुरीद तुंहिंजी मोहब्बत बहरहाल अल्लाह जो नेक सालिह बानो आहे ज़िक्र करण वारो बानो आहे जेको अल्लाह जो ज़ाकिर बानो हूंदो आहे ज़मीन ते क़दम रखंदो आहे ज़मीन उन लाइ ख़ैर जी दुआ घुरंदी आहे
खुदा जो ज़ाकिर बानो आ, खुदा जो शाकिर बानो आ, खुदा जो साबिर बानो आ, फ़कीराने हाल में आ, पंहिंजे हाल ख़याल में आ, रस्ते सां वञी रहियो आ, सुबुह जो टाइम आ, कंहिं बाज़ार मां गुज़र कयईं, मिठाईअ जे दुकान वारे मिठाईअ जो दुकान खोलियो। दुकानदार जो उसूल आ, सुबुह जे टाइम में सोचींदो आ त कुझु अल्लाह जे नाले ॾेई छॾियां। ॾिठईं त फ़क़ीर थो वञे, ओ फ़क़ीर हेॾे आ। फ़क़ीर आयो, खीर जो गरम गरम मिठड़ो गिलास कढी फ़क़ीर खे ॾिनई। फ़क़ीर गिलास हथ में खणी हिकिड़ो ढुक भरे अर्श ॾे निहारे चयो, वाह मुंहिंजा मौला, रस्ते वेंदे अॼु मिठड़ा खीर पियो प्यारी। खीर जो गिलास पी फ़क़ीर अॻिते हलियो। अॻिते वेंदे वेंदे कंहिं अमीर जे न्याणीअ जो गुज़र थियो, उन जो मुड़ुसु उन सां गॾु आ। फ़क़ीर जे हथ में लठड़ी आ, लठड़ी हणंदो वञे पियो, पाणीअ जा छुंडा निकिता, उन अमीर जे न्याणीअ जे कपड़नि ते लॻा। उन जो मुड़ुसु नाराज़ थियो, फ़क़ीर खे गले मां हथ विझंदो आ, ऐ फ़क़ीर ॾिसी नथो, बादशाह जी न्याणी अचे रही आ, अमीर जी ज़ाल लंघी रही आ, ईअं लठ हणंदो थो वञी, फ़क़ीर खे चमाट हणी थो कढे। फ़क़ीर अर्श ॾे निहारे चवे थो, वाह मौला, किथे रीह पुछा सॾे खीर पियो प्यारी, किथे बेडो हिन खे चमाटूं पियो हणाई। फ़क़ीर ईअं चई करे अॻिते रवानो। अल्लाह जे कुदरत ॾे निहार। आशिकनि जी मयार मामूली कान हूंदी आहे, ज़ाहिरी जुमला त मामूली हुया, हक़ीक़त में इश्क जो राज़ वॾो आहे। फ़क़ीर अॻिते वियो, उहा नौजवान न्याणी अॻिते वेंदी आहे। अजीब इत्तफ़ाक़ आहे, पेर स्लिप थियो, छा थियो ख़ुदा थो ॼाणे। उहा किरी पवंदी आहे, उन जो ॻाटो भॼी पवंदो आहे, उन जो दम परवाज़ थी वेंदो आहे। वटा थी वई, इहो फ़क़ीर गिले अचो। इन फ़क़ीर बददुआ ॾिनी आहे। अमीर जी न्याणी माण्हू डोड़िया फ़क़ीर खे वठी आया। अमीर जे साम्हूं ॾे ख़बर, तो मुंहिंजी न्याणीअ खे पिटियो आहे। फ़क़ीर निहारे चवे थो, फ़क़ीरनि जो कमु दुआ ॾियणु हूंदो आहे, पिटणु कोन हूंदो आहे। अमीर गुस्से में मुझे न्याणीअ खे तो पिटियो आहे। जॾहिं टियों दफ़ो अमीर सख़्त ज़ुबान इस्तेमाल कई, उन अल्लाह जे सालिह बाने जलाल में अचे चयो, ऐं ख़ुदा जा बाना, मूंखां छो तो पुछी, हे मुंहिंजो मामिलो नाहे, हे ॿिन आशिकनि जो पाण में झेड़ो आहे। कीअं जहिड़ो आहे? चवे तो दुनिया जे आशिक पंहिंजे महबूब जे कपड़नि ते पाणीअ जा फुड़ा न सठा, उन मालिक पंहिंजे आशिक जे गले ते चमाट कान सठी आहे। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह जे ज़ात सां प्यार कर त सही, ख़ुदा सां मुहब्बत कर त सही, ख़ुदा जो ज़िक्र कर त सही, त तोखे ख़बर पवे त ख़ुदा जे ज़िक्र जा मज़ा कहिड़ा आहिनि। जन अल्लाह जे ज़िक्र जा मज़ा वरिता आहिनि, जन अल्लाह जे ज़िक्र जो फ़ाइदो वरितो आहे, उन्हनि त पंहिंजे पाण खे अलाए कहिड़ी मंज़िल ते पहुचण जे बावजूदि पोइ बि पंहिंजे शेरो शाइरीअ में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दीवानो ऐं मजनो सॾाईंदे करे हिकिड़ो शेर ज़हन में अचे वियो। उन आशिक जो पढ़ा जंहिं अल्लाह जे ज़िक्र मां लज़्ज़त हासिल करे मक़ाम हासिल कयो। पढ़ा हिकिड़ो शेर, शाइर कहिड़ा अंदाज़ो पाण लॻाइजा। ओ जंहिं दिल पीता इश्क दा जाम सा, दिल मस्तो मस्त मुदाम जंहिं दिल पीता, है जह दिल पीता इश्क दा जाम सा, दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता, मस्ती दे विच मुहब जो मिलिया। अल्लाह जे कामिलन जे कलाम दे गौर कर, यार मिलंदो ज़रूर आ, महबूब मिलंदो ज़रूर आ, मगर कहिड़े हाल में ईअं कोन थींदो आ। हलवा भी खावां, खथमा भी ॾियां, ठठ भी कयां, वली भी थियां, ईअं कोन थींदो। याद रखी छॾिजां, जॾहिं ज़मीन में को ॿिज पोखबो आहे, उन ॿिज ॾे कॾहिं निगाह करे निहार, जंहिं ॿिज जी मथी खल पहिरीं सड़ंदी आहे, गऊं बाद में निकिरंदो आहे।
कहिड़ो बि ॿिज पोख पहिरीं मथी खल सड़ंदी बाद में गौच निकिरंदो पर जंहिं ॿिज जी खल न सड़ंदी आहे उन मां कॾहिं बि गौच कोन निकिरंदो आहे। पहिरीं मथी खल साड़नी पवंदी आहे बाद में अंदरों को शइ निकिरंदी आहे। अल्लाह जो कामिल वली दराज़ में रहण वारो सुणो सचल साईं तो फरमाए ओ मस्ती दे विच मुहब जो मिलिया अल्लाह मस्ती दे विच मुहब जो मिलिया मस्ती दे विच मुहब जो मिलिया हस्ती हो डहराम ओ जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता। जॾहिं इश्क जो जाम पी अल्लाह तोखे नसीब करे पो जॾहिं पंहिंजे यार जे दरबार में हूंदे तुंहिंजे अंदर मां छा निकिरंदो तुंहिंजे ज़ुबान मां छा निकिरंदो सुणे सचल साईं पंहिंजे पाण खे छा चयो पाण फरमाइनि था ओ दर सैयां दे सवें सिपाही असां 4-5 किताब था पढ़ूं त माशाअल्लाह हिकिड़ो किताबनि जे अखरनि जो असांजे मथां असर ॿियो वरी माशाअल्लाह सुठड़ो वॻो पाए दिस्तार पाए निकिरूं था सम्झूं था त शायदि हिन इलाइक़े में असां जहिड़ो कोई कोन्हे। अल्लाह जे कामिल वलियनि ॾे तव्हां ॾिसो त महबूब जे हुज़ूर में वञण वारा वेहण वारा जॾहिं बि पंहिंजी ॻाल्हि था कनि त पंहिंजे पाण खे केतिरो हीच साबित था कनि केतिरो पंहिंजे पाण खे हेठि खणी था अचनि छो त नीस्त अस्त अस्त नीस्त। याद रखी छॾियो दोस्तो इन मां में कुछ कोन्हे को सदाई पाणीअ जे मथां कख पन मथां हलंदा आहिनि सिप सदाई हेठि हूंदी आहे। पाण में न्याज़ निवड़त पैदा कर जेको न्याज़ निवड़त में मज़ो आहे दुनिया जी कंहिं शइ में मज़ो कोन्हे को। सचल साईं न्याज़ निवड़त थो सेखारे त पाण में न्याज़ निवड़त पैदा कर ओ दर सैयां दे सवें सिपाही अल्लाह दर सैयां दे सवें सिपाही सचल खास गुलाम ओ जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता। विलायत मुझे रब जी मर्जी आ जेके वणे सता करे छदे। अल्लाह ताला कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो अल्लाह यजतबी इलैहि मन यशा कुरान करीम दे गौर कर खुदा चवे तो मुझी मर्जी है अल्लाह चवे तो मुझी मर्जी है। अल्लाह यजतबी इलैहि मन यशा अल्लाह तो फरमाए चूंड मुझिया मर्जी मुझिया कहीं के अमड़ जे पेट मां मादरजाद वली बनाया मर्जी मुझिया वयजतबी इलैहि मन युनीब। अल्लाह ताला फरमायो मुझी मर्जिया अमड़ जे पेटा के चूंडे छड़िया मुझी मर्जिया बिना इबादत रियाजत जे के चूंडिया मुझी मर्जिया वरी के हिदायत जे जरिए पांजे तरफ रुजू कराया रब तो चवे इहा बि मुझी मर्जिया
मर्जी सब मुझे अल्लाह जिया जॾहिं तुंहिंजी असांजी मर्जी बि कान्हे का मर्जी मुझे करीम रब जिया त पोइ जॾहिं उन जे मर्ज़ीअ जे मुताबिक़ तोखे अल्लाह पंहिंजे प्यारनि जी वाट नसीब कई आहे इहा बि अल्लाह जी मर्ज़ी आहे अल्लाह वारनि जी सोहबत छो ज़रूरी आहे अल्लाह वारनि ॾे अचण वञण छो ज़रूरी आहे अल्लाह वारनि जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सोहबत में वेहण छो ज़रूरी आहे अॼु मां वरी बि तोखे क़ुरान जी आयत पढ़ां दिलि थी चवे अॼु रुगी क़ुरान करीम जूं आयतूं तोखे पढ़ी ॿुधायां छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इन करे तो कसरत सां क़ुरान करीम पढ़ां जो दुनिया जे दस्तूर खे ॾिठो वियो आहे जॾहिं कोर्ट में केस हलंदो आहे केतिरनि जो केस मज़बूत हूंदो आहे पर वकील ढरो हूंदो आहे इन करे केस हाराए ॾींदो आहे पर केतिरनि जो केस कमज़ोर हूंदो आहे वकील थोरो फुड़त हूंदो आहे केस जेको न जहिड़ो अल्लाह ताला तो असांजो मज़बूत कयो अहिड़ो कंहिंजो आहे ई कोन को पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम सां प्यार सहाबा जे अज़मत जो इकरार औलिया अल्लाह सां प्यार मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इन खां वधीक ॿियो केस कंहिंजो मज़बूत हूंदो पर असां तो जे कयो न बसि रुगी करामात जे मथां ज़ोर करामतूं ॿुधाईंदे 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 जेको ग़ैर आहे उहो देरि कोन थो करे क़ुरान जूं आयतूं थो पढ़े बुतनि वारियूं क़ुरान जूं आयतूं जेके बुतनि जे लाइ अल्लाह नाज़िल फरमायूं उहे औलिया अल्लाह जे मथां पढ़ी माण्हुनि खे क़ुरान पढ़ी थो ॿुधाए माण्हू चवनि था जेका क़ुरान में ॻाल्हि आहे सच आहे ओ मुझे सुहणे महबूबे सुभानीअ जा ग़ुलाम अल्लाह जे कामिल वलीअ जा आशिक 90 जगहुनि ते अल्लाह ताला वलीअ जो ज़िक्र क़ुरान करीम में लफ़्ज़ सां फरमायो आहे हिकिड़े जगह ते न ॿिनि जगहुनि ते न 3 जगहुनि ते न 90 जगहुनि ते ज़िक्र मौजूद आहे मां तोखे चवां छो न अल्लाह ताला जी हिकमतूं आहिनि ख़ुदा जूं कुदरतूं आहिनि महबूबे सुभानीअ जी उमिरि बि त 90 साल क़ुरान में लफ़्ज़ बि वली औलिया 90 दफ़ा लिखियल आहे खोलो जी क़ुरान अज़ीज़ाने मन अल्लाह ताला जा बानड़ा मां क़ुरान करीम जी आयत वरी पढ़ा मुझे बेनियाज़ रब जे ज़ात बाबरकात जे दरबार में मुझा दोस्त अज़ीज़ सवाल कर या अल्लाह समय साल गुज़री विया अज भी ही दीवाना महबूबे सुभानी जे यारी जे मस्ताना यारी शरीफ करे रहान इन निस्बत सां ताल्लुक़ रखी रहान अज भी पंहिंजे कामिल पीर के पीरन जे पीर के पाण सां गॾु समझन था मां जे करे हिक जे पोयां भी आयतूं पढ़ंदो वञा हाणे क़ुरान करीम जूं आयतूं ॿुधंदो वञा अल्लाह फरमायो फज़कुरूनी अज़कुरुकुम माना ॿुधी थई आऊं सजण साईं जो फ़कीर पंहिंजे अंदाज़ सां ॿुधाईंदुसि फज़कुरूनी तूं मूंखे यादि कर अज़कुरुकुम मां तोखे यादि कयां ईअं ॿुधो थई न लेकिन गौर त कर महबूबे सुभानी शहबाज़े लामकानी 90 साल ज़िंदगी जा दुनिया में गुज़ारिया उन त 90 साल अल्लाह के याद कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आम माना जे मुताबिक़ 90 साल अल्लाह के उन याद कयो 90 साल अल्लाह उन के याद कयो हुन फर्श ते याद कयो अल्लाह अर्श ते याद कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हुन माण्हुनि में याद कयो ख़ुदा फरिश्तनि में याद कयो अॼु 900 साल गुज़री विया आहिनि अॼु बि महबूबे सुभानी जो ज़िक्र हली रहियो राज कहिड़ो आहे मुझो बेनियाज़ रब फरमाए तो ऐ मुझा बाना मां अल्लाह जी ज़ात बाबरकात तोखे जिंदगी मुख्तसर ॾिनी आहे तोखे हयाती मुख्तसर ॾिनी आहे तोखे टाइम मुख्तसर ॾिनो आहे तूं ख़त्म थियण वारो आहे मां बाक़ी रहण वारो आहियां तूं इन मुख्तसर टाइम जे अंदर जेकॾहिं मां अल्लाह जे ज़िक्र खे जारी रखंदे मां अल्लाह जी ज़ात सां प्यार कंदे मां अल्लाह जे ज़िक्र में मस्त ऐं मौज थी गुज़ारी दे त तुझी जिंदगी तफानी खत्म थी वेंदी जेस ताईं मां रब जी खुदाई बाक़ी हुंदी तेस ते तुझे जिक्र खे भी मां अल्लाह बाक़ी रखी छॾींदुसि छो त वाइदो थियल आहे फज़कुरूनी अज़कुरुकुम तुंहिंजी जेतिरी ज़िंदगी तेस ताईं तो ज़िक्र कयो तूं जेस ताईं ज़िंदा आहीं तेस ताईं तो ज़िक्र कयो मां भी जेस ताईं आहियां तेस ताईं ज़िक्र मौला तूं ख़त्म थियण वारो नाहीं रब तो चए पोइ तुंहिंजो ज़िक्र भी ख़त्म थियण वारो नाहे
अज़ीज़ान मन अल्लाह जे क़ुरान करीम दे अञा भी खोले मां तोखे वरी भी आयत करीमा जे तरफ वठी हला। अल्लाह त चो उहे आयतूं तिलावत कयां जेके अक्सर तव्हां उलमा खां ॿुधंदा हो, लेकिन मां अंदाज़ पंहिंजे फ़क़ीराने अंदाज़ में अलग करे चवां। या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह वकूनू मअस्सादिक़ीन। माना ॿुधव, ऐं ईमान वारो अल्लाह खां डिॼो ऐं सादिकनि जी सोहबत कयो। माना पूरी, राज़ बाक़ी माना त पूरी थी वही, राज़ बाक़ी मौजूदा। राज़ कहिड़ो मौजूदा? अल्लाह ताला आयत जे ॿिनि हिस्सनि में दरमियान में वाव आहे, वाव जो राज़ कहिड़ो आहे? अल्लाह पहिरीं फरमाए त या अय्युहल्लज़ीन आमनो, ऐं ईमान वारो इत्तक़ुल्लाह, मां अल्लाह खां डिॼो। अल्लाह जे डिॼण मां मुराद ख़ुदा सां प्यार आहे। मां अल्लाह सां प्यार कयो, निमाज़ूं पढ़ो, रोज़ा रखो, ज़कातूं ॾियो, हज कयो, तमाम नेकीअ जा कम कयो। मां अल्लाह जे प्यार जी इहा निशानी आहे, मां अल्लाह जे डिॼण जी इहा निशानी आहे। छो त जेको मां अल्लाह खां डिॼंदो आहे, जेको मां अल्लाह सां प्यार कंदो आहे, उहो मां अल्लाह जे हुक्मनि ऐं फरमान बरदारीअ में कॾहिं बि पोइते कोन थींदो आहे। मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो इहो सभु कुझु कयो, लेकिन मुंहिंजे अल्लाह फरमायो ओ निमाज़ी, निमाज़ पढ़ण वारा, ओ रोज़े रखण वारा, ओ ज़कात ॾियण वारा, ओ हज करण वारा, जेकॾहिं चाहीं थो मुझे हिन अमलन के अल्लाह ताला जे दरबार में कबूलियत जो मकाम अता फरमाए, अल्लाह ताला कबूल फरमाए तो वकूनू मअस्सादिक़ीन। इबादत केतिरी बि कर, लेकिन व ऐं कुरान करीम जो ॿियो दलील ॾियां। अल्लाह ताला फरमायो फ़ग़सिलू वुजूहकुम, पंहिंजे मुंहं खे धो, व ऐं ऐदीयकुम इलल मराफ़िक़, ऐं पंहिंजे ॿाहुड़नि खे बि धो, वमसहू रुऊसकुम, ऐं पंहिंजे मथे खे बि हथड़ा हणो। भला अञा सिंधीअ सवलीअ में चवां, वुज़ूअ जा फ़र्ज़ चार, जेकॾहिं हथड़ो बि धोतासीं, मुंहं खे बि धोतोसीं, ॿाहूं बि धोतियूंसीं, मथे जी मख बि कईसीं, रुॻी पेर न धोऊं त निमाज़ थींदी या कान थींदी? छो कान थींदी? चओ वुज़ू कोन थियो। वुज़ू कोन थियो त निमाज़? फ़र्ज़ हुया चार, टे पूरा कयासीं, चोथो रहायोसीं। जेकॾहिं चौथे रहाइण सां निमाज़ कान थींदी, वुज़ू कोन थींदो, त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात इबादत सां गॾु शर्त रखी छॾियो आहे, ओ इबादतूं करण वारा, तुंहिंजूं इबादतूं मंज़िल ते तॾहिं पहुचंदियूं वकूनू मअस्सादिक़ीन। ऐं मुझे सादिकन सां सोबत अख्तियार कर, मुझे सादिकन जी हमनशीनी अख्तियार कर, मुझे सादिकन जे अंगणन ते अच, मुझे सादिकन ॾे पंधड़ा कर। छो मुंहिंजा मौला तुंहिंजे सादिकन ॾे पंधड़ा छाजे लाइ कयां? छा मिलंदो तुंहिंजे प्यारनि जे दरड़े तां? मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह जे क़ुरान करीम खे जेकॾहिं खोले पढ़ंदे तोखे ख़बर पइजी वेंदी मुंहिंजे प्यारनि जे दरड़े ते जेको पंधड़ा कंदो आहे, मां अल्लाह उन जो पंधड़ो ज़ियान कॾहिं बि कोन कंदो। पढ़ां रब जो क़ुरान, टाइम तव्हांजो घणो वठी वियुसि, वरी बि रब जो क़ुरान ॿुध। मुंहिंजे सुहिणे करीम बेनियाज़ रब पंहिंजे क़ुरान करीम जे अंदरि सूरह कहफ जे अंदरि अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हिकिड़ी अहिड़ी शइ जो ज़िक्र बयान फरमायो आहे जो चइनि चङनि जे आॾो जेकॾहिं उन शइ जो नालो वठिजे माण्हू चवंदा बेवकूफ़ आहे, इज़त वारनि जे आॾो नाला कहिड़ी शइ जा थो वठे, लेकिन यादि रखी छॾ आहे त जानवर, पर अल्लाह वारनि जे सोहबत जे सदके मुझे करीम रब उनखे क़ुरान करीम जो मज़मून बनाए छॾियो आहे, मौज़ूए क़ुरान बनाए छॾियो आहे। अल्लाह जे क़ुरान ॾे निहार, अल्लाह फरमाए थो वनुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन व ज़ातश शिमाल व क़ल्बुहुम
बासितुन ज़िराअैहि बिलवसीत। इते हिकिड़ी ॻाल्हि सम्झ, उलमा खां ॿुधंदा हो, मां फ़क़ीर माण्हू सादड़ो, आलिमनि जो बि ग़ुलाम, सजण साईं जे दड़े जो अदना फ़क़ीर। 309 साल अल्लाह जे ज़ात बाबरकात बनी इसराइल क़ौम जे वलियन खे ज़िंदह रखियो। घणा सौ साल? घणा सौ? क़ाल क़ाइलुम मिनहुम कम लबिस्तुम क़ालू लबिस्ना यौमन औ बअद यौम। 309 साल खां बाद जॾहिं हिक ॿिए खां पुछण लॻा घणो टाइम, जवाब ॾिनो त ॾींहुं या थोड़ो वधीक। 309 साल जो थक उन्हनि खे कोन थियो या थियो? जवाब ॾियो, ॻाल्हाए जवाब ॾियो। थक कोन थियो? जे थक थिए हा त चवनि हा त हेतिरो टाइम गुज़रियो आहे, उन्हनि खे थक कोन थियो। अच्छा, उन्हनि खे थक बि कोन थियो, उन्हनि जा चेहरा बि तब्दील कोन थिया, उन्हनि जा कपिड़ा बि मेरा कोन थिया, उन्हनि जे जिस्म जी हैयत बि तब्दील कोन थी। छाजे करे? मुंहिंजो बेनियाज़ रब काइनात खे ॿुधाए रहियो आहे त बनी इसराइल क़ौम जे वलियन जी 309 साल खां बाद बि उन्हनि जे जिस्म में थक थियण बि न ॾिनमि, उन्हनि जा कपिड़ा बि मेरा थियण कोन ॾिनमि, उन्हनि जा कपिड़ा बि हेॾे होॾे कोन थिया। त पोइ जेकॾहिं बनी इसराइल क़ौम जे 309 सालनि ताईं उन्हनि जे जिस्म जे कपिड़नि खे बि कुझु कोन थियो, त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे उम्मत जे वलियन जे कफ़न खे वरी 900 साल ताईं छा थो थी सघे? कुछ न थींदो हो बनी इसराइल क़ौम जा, हे मुझे करीम मुस्तफ़ा जा। लेकिन अञा थोड़ो अॻिते हल, हो त बनी इसराइल क़ौम जा वलीय, लेकिन कुत्ते जी ॻाल्हि करण पे चाहियमि। कुत्तो त उन्हनि जे दरड़े ते सुतो पियो, उहो बि 309 साल उते सुतो या न? जवाब ॾे। 309 साल वलीय त ज़िंदह रहिया, पर क़ुरान तो फरमाए वकल्बुहुम बासितुन ज़िराअैहि बिलवसीद। जेको बाहूं टेड़ियो दरड़े ते सुतो पियो आहे कुतड़ो, अल्लाह तो उन कुतड़े जो ज़िक्र करे क़ुरान में। 309 साल खां पोइ ॿुधा हो कुतड़ो बि हुयो या कोन हो? जवाब ॾे। पंहिंजे वलियन खे त ज़िंदह रखियईं, पर उन कुतड़े खे बि ज़िंदह रखियईं। ॻाल्हायो ॻाल्हायो। वलियन खे त बुख ऐं उञ जी ख़बर कान पई, इबादत गुज़ार हुया। कुते कहिड़ी इबादत कई हुई? जवाब दे, कुते कहिड़ी इबादत कई हुई? उनखे 309 साल जो भला बिना खाइण पीअण जे रब ज़िंदह रखियो? छाजे करे रखियो? वलियन खे इबादत जे करे। वलियन खे मुंहिंजा दोस्त इबादत जे करे, रियाज़त जे करे, ख़ुदा जे ज़िक्र जे करे, ख़ुदा जे शुक्र जे करे, ख़ुदा जे ज़िक्र ऐं फ़िक्र जे करे। लेकिन उन कुते कहिड़ा ज़िक्र कया हा? उन कुते कहिड़ी इबादतूं कयूं? चो न ॿियो कुझु बि कोन कयो हो, रुॻी वलियन सां दोस्ती रखी हुई। वलियन सां दोस्ती रखण जे करे 309 साल मुंहिंजे बेनियाज़ रब जीअं पंहिंजे बनी इसराइल क़ौम जे सालिहन ॿारनि खे ज़िंदह रखियो, ईअं उन्हनि सां निस्बत वारे हिकिड़े कुतड़े खे बि ज़िंदह रखियो। 309 साल ताईं उन जे जिस्म खे बि सलामत रखियो, उनखे बुखुनि खां बि बचायो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेको अल्लाह बनी इसराइल क़ौम जे वलियन जे दरड़े ते सुतल कुतड़े जी एतिरी इज़त थो करे, ॿुधाए त जेके महबूब मुस्तफ़ा जा आशिक़ ऐं दीवाना वली आहिनि, उन्हनि जे दरबारनि ते जेके न ज़ाकिर शाकिर ऐं साबिर बाना रातिनि जूं रातियूं तहजुद ऐं ज़िक्र करण वारा सुता पिया आहिनि, मुंहिंजो अल्लाह उन्हनि जे मथां कुर्ब कंदो या कोन कंदो? मुबारक आहे तोखे ऐं मुस्लमान अल्लाह जे सालिहन वलियन सां मुहब्बत करण वारा,
अल्लाह जे वलियन ॾे पंधड़ा करण वारा, ख़ुदा जे वलियन सां सोहबत करण वारा तूं ख़ुशि नसीब आहीं। अहिड़ो ख़ुशि नसीब आहीं जो तुंहिंजे ख़ुशि नसीबीअ ते त अर्श जा फ़रिश्ता बि नाज़ कंदा आहिनि। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पर यादि रख, पंहिंजे कामिल मुर्शिद जी फ़रमान बरदारी कर, मुताबियत रख, रुगी मुहबत कम जी नाहे। मुर्शिद करीम जे चवण जे मथां अमल बि कर। भला तूं कंहिंजो बि मुरीद आहीं? सुहिणे अब्दुल कादिर जीलानीअ जो त आहीं न? आहीं? नौजवान जवाब ॾे, आहीं? सुहिणे अब्दुल कादिर जीलानीअ कॾहिं बि कूड़ कोन ॻाल्हायो, पोइ तूं कूड़ छो थो ॻाल्हाईं? सुहिणे अब्दुल कादिर जीलानीअ निमाज़ कज़ा कान कई, तूं निमाज़ूं कज़ा छो थो करीं? सुहिणे अब्दुल कादिर जीलानीअ कॾहिं बि जीजल अमण जो चयो कोन मोटायो, तूं चयो छो थो मोटाएं? चवीं थो आहियां बि मुरीद, मुरीद बि सदाईं थो ऐं कयां सभु कुझु उहो जेको मुर्शिद जे हुक्मनि जे उबतड़ हुजे, पोइ फैज़ जे लाइ इंतज़ार थो करीं। चवीं थो त महबूबे सुबानी जो फैज़ ईअं कीअं फैज़ मिलंदो? फैज़ त उन्हनि खे मिलंदो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेके मुहबत सां गॾु पंहिंजे कामिल पीर जी मुताबियत बि कंदा आहिनि। ख़ुदा जी रहमत कुशादी आहे। अल्लाह वारनि चाहे जेके यारी शरीफ़ हुजे या जिथे जिथे अल्लाह जे कामिल वलियन जा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ही मेड़ाका थियनि था, सालियाना उर्स मुबारक थियनि था। ताज़ो ताज़ो हाणे नौशहर फिरोज़ जे अंदरि मुझे कामिल मुर्शिद हज़रत महबूब सोना साईं रहमतुल्लाह ताला अलैह जो सालियानो उर्स मुबारक थी गुज़रियो। लखन जी जमायत हुई, हज़ारे न लखन जी जमायत हुई। तव्हां खां तो पुछां, मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, क़यामत जे ॾिहाड़े शहीदन जो मक़ाम हुंदो, वलियन सिद्दीकन जा मक़ाम हुंदा, अंबिया जा मक़ाम हुंदा, हिकड़ा अहिड़ा बि सालिह ख़ुदा जा बाना हुंदा जन खे अल्लाह इज़्ज़त जा मक़ाम अता फरमाईंदो। जॾहिं मालूमात कबी त या रसूल अल्लाह ही केर हन, अल्लाह जे दरबार मां जॾहिं मालूम कबो या अल्लाह ही केर हन, जवाब मिलंदो ही उहे शख़्स हन जेके मुंहिंजे मख़लूक लाइ आधीअ जो उथी दुआऊं घुरंदा हन। ॿिए जे लाइ दुआ घुरण वारे खे इहो मक़ाम मिलंदो आहे त मूंखे सादन लफ़्ज़नि में जवाबु ॾे। कंहिं बि अल्लाह जे वलीअ जे दरबार ते वञ, सॼो ॾींहुं उते दुआऊं घुरबियूं आहिनि या कोन घुरबियूं आहिनि? जॾहिं सॼो ॾींहुं उते दुआऊं घुरबियूं आहिनि त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मूंखे जवाबु ॾे त ख़ुदा उन्हनि खे केतिरो इज़त वारो मक़ाम अता फरमाईंदो, अता फरमाईंदो या कोन अता फरमाईंदो? ख़ुशि नसीब आहियूं तव्हां असां जन खे अल्लाह ताला अल्लाह जे वलियनि जी सोहबत नसीब कई आहे। हाणे तव्हां चवंदो त हिन फ़क़ीर 2 कलाकनि मां 15 मिंट घटि छो ॻाल्हायो? हिकिड़ो अर्ज़ु कयां, 10:30 बजे घरों निकितो हां, इहो पंधु कंदो 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 बसि अञा हिते पहुतो हां, निमाज़ पढ़ी बसि कई अथमि, पाणीअ जो ढुक बि अञा कोन पीतो अथमि। अदा हज़रत अल्लामा मौलाना कारी आशिक़ अली राजभर साहब अची वेहे ऐं तक़रीर शुरू करे। दोस्तों इंसान आहे, इंसान खे जेको न 8 कलाक सफ़र करे उनखे 2 कलाक रेस्ट त मिले न, उनखे 2 कलाक रेस्ट बि न मिले, उनखे खाइण जे लाइ बि कुझु न मिले, उनखे पीअण लाइ बि कुझु न मिले, पर फ़ोन ते उनखे हुकुम ज़रूरु थी वञे त 2 कलाक पूरा ॻाल्हाइजां, जो घटि न ॻाल्हाइजां। ख़ुदा जा बाना इंसान आहियूं, असांजे मथां बि कुझु रहम कयो, कुझु पंहिंजे मथां रहम बि कयो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हेॾो घणो सफ़र करे था अचूं, घणे सफ़र करण वारे जे मथां इहा पाबंदी न रखो, या त वरी हिकिड़ो ॾींहुं अॻु में घुरायो, हिकिड़ो ॾींहुं सुकून सां खाराए पियारे पोइ मैदान में लाहिबो आहे। कंहिं बि शइ खे मैदान में लाहिबो आहे त तयारु करे पोइ लाहिबो आहे, लेकिन मौलविन खे जॾहिं लाहियो त तयारु करे ईअं ई चवंदा हल फ़क़ीर हल, असां बि चवंदा हल फ़क़ीर त हल। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बग़ैर पाणीअ ढुक पीअण जे बि तक़रीबन 2.25 कलाक ॻाल्हायो अथमि ऐं मुसलसल ॻाल्हायो अथमि। अल्लाह ताला जा बानड़ो, मक़सद ते वरी बि मोटी अचां त ही घर कंहिंजो आहे। ये 15 मिंट पूरा कंदुमि जो हाफ़िज़ नज़ीर सुभाणे ईअं न चवे त साईं वाइदो कयो फ़ोन ते 2 कलाकनि जो, तव्हां 2 कलाकनि खां घटि छो ॻाल्हायो? हालांकि सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे त चाक न आहियां, इलाज तो पियो हले, पर दोस्तनि सां वाइदो कयलु में अब्दुल गनी लतीफ़ीअ सां उहो वाइदो पूरो करण जे लाइ बसि तव्हां वटि साईं खमण शाह शीराज़ी अञा राति मदीने मां पहुतो आहे। मुंहिंजो क़िबला हल त हलूं, साईं वेठो आहे तव्हांजे साम्हूं
रात मदीने पाक में आया हन साईं वटि मेहमान वेठा साईं खेॾे वठी आयासीं मुंहिंजा खोड़ सारा दोस्त मुंहिंजे मुर्शिदन करीमन जा प्यारा दादुला साईं मोहतरम हज़रत अल्लामा मौलाना साईं मोहम्मद इब्राहिम दामत बरकात मुलाली वेठा आहिनि ॿिया बि दोस्त वेठा आहिनि दोस्तो मोटी पंहिंजे जॻह ते अचूं त हीउ घर कंहिंजो आहे चओ अल्लाह जो हिन घर में जेको आयो आहे छा उहो ना उम्मीद मोटंदो रब जे क़ुरान खां पुछूं अल्लाह फरमायो इन्नल्लज़ीना यख़शौना रब्बहुम बिलग़ैब लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन कबीर मुझे बेनियाज रब फरमायो उहे माण्हू जेके मां अल्लाह जे ख़ौफ़ खां मां अल्लाह जे ज़ात जे ड्रिज खां रोअंदा आहिनि दुआऊं घुरंदा आहिनि उहे मां करीम रब जे दरबार में सवाल कंदा आहिनि यख़शौन रब्बहुम बिलग़ैब अण ॾिठे मां अल्लाह जे मथां ईमान आणींदा आहिनि अण ॾिठो ड्रिजंदा आहिनि मां रब ऐलान थो कयां लहुम मग़फ़िरतुन मां अल्लाह उन्हनि जे बख़्शिश जो ऐलान थो कयां तव्हां सां मां रब कंहिं ॾिठो आहे आशिक ॾिसंदा अथव इहे वरी राज़ टिड़ी वेंदा घणा आशिक मदीने वारे घोट जा ग़ुलाम आशिक रब जा दीदार बि कंदा कीअं कंदा आहिनि इहा शइ अलॻि आहे सच थो ॿुधायांव अहिड़ा ख़ुदा जा सालिह बाना बि आहिनि जेके तहजुद मुसल्ले ते घर पढ़ंदा आहिनि पेर घर वारे मुसल्ले ते हूंदा आहिनि अखियूं ऐं दिलि हुन जी हुज़ूर जे दरबार में हूंदी आहे अहिड़ा ख़ुदा जा सादिक अहिड़ा ख़ुदा जा सालिह बाना बि आहिनि हिकु न ॿ न लखे हज़ारे करोड़े आहिनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजो रब थो फरमाए मां अल्लाह पंहिंजे ख़ाइफ़ बाननि जे बख़्शिश जो ऐलान थो कयां अञा अल्लाह तो फरमाए व अजरुन कबीर रुगी बख़्शिश काफ़ी नाहे मुंहिंजो रब थो चवे मां अल्लाह उन्हनि जे लाइ अञा वॾो अजर तयारु करे रखियो आहे उहो वॾो अजर कहिड़ो आहे ख़बर थिए आशिकनि वटि सभ खां वॾो अजर कहिड़ो आहे कॾहिं अंदाज़ो लॻायो थिए माण्हू मरंदो आहे न वरी ॻाल्हि खुली वेंदी माण्हू जॾहिं मरंदो आहे भले ग़रीब में ग़रीब घर जा भाती बेज़ार हुजनि पर जॾहिं न वीचारे जो जनाज़ो थींदो आहे खणंदा आहियूं त उनखे केॾो इज़त सां खणंदा आहियूं अतुर हणंदा आहियूं ॻाल्हायो नओं कपिड़ो पाराईंदा आहियूं अॻियां मैयत सभई पुठियां छाजे करे उनखे अॻियां खणंदा आहियूं कॾहिं सोचियो अथव कॾहिं कोन सोचियो अथव नी त जहिड़ो हुयो त ॻाल्हायूंसि कोन पिया जो मरी वियो आहे त सभिनी खां अॻियां अॻियां खयूं था वञूंसि हिकिड़े आशिक जो शेर ॿुधाई त उन छा चयो आहे करते हैं एहतराम तो जनाजे का इसलिए करते हैं एहतराम तो जनाजे का इसलिए वो जा रहा है देखने चेहरा रसूल का वो जा रहा है देखने चेहरा रसूल का होता अगर जमीन पे साया रसूल का मरण वारे जो इन करे एहतराम कंदा हालांकि तो असांखे ख़बर भी काने त छो था कयूं पर मुंहिंजो रब तो फरमाए इहो मां रब जो तोसां प्यार आई मुंहिंजे मुस्तफ़ा जो तोखे दीदार मुंहिंजो अल्लाह तो फरमाए ऐं इंसान हिकिड़ो तो प्यार कयो आहे हिकिड़ो मूं प्यार कयो आहे रब तो चवे मूं तोसां प्यार कयो आहे तो दुनिया सां प्यार कयो आहे घोड़े सां प्यार कयई उठ सां प्यार कयई डांद सां प्यार कयई जंहिं शइ सां प्यार कयई जेॾी महिल उहा एक्सपायर थी वई मरी वई केॾो बि तुंहिंजो घोड़ो भलो हो
केले वञी ॿाहिरि उछलायं, उठ केॾो भलो हो, केले वञी ॿाहिरि उछलायं, हूअं सोन पे पातई, हाणे उहे सोन मीन लाहे गेले उछलायं। रब थो चवे तूं कहिड़ो बाहीं, किनो हईं, कोझो हईं, बेअदब हईं, बेफ़रमान हईं, बेनिमाज़ी, जहिड़ो ई तहिड़ो। रब थो चवे जॾहिं न मां ख़ुदा तुंहिंजो रूह पंहिंजे ज़ात ॾे घुरायां थो, कब्ज़ थो करायां, तो दुनिया खां जॾहिं सिस्टम तुंहिंजो ख़तमु थो थिए, रब थो चवे तूं पंहिंजे प्यार वारी शइ खे उछलाए छॾींदो हुई, लेकिन मुंहिंजो प्यार ॾिस, मां अल्लाह उहे जेके तुंहिंजा घर जा भाती तो मां बेज़ार हूंदा आहिनि, उन्हनि जे दिलि में बि एतिरियूं मुहबतूं कंदो हां जो उहे कूड़ सच जो बि रोअण शुरू कंदा। तुंहिंजे लाइ नओं कपिड़ो वठी अचनि, तोखे सुहिणो विहिंजारे तयार करे, तोखे अतर हणी ऐं वरी तुंहिंजे चहिरे ॾिसण जे लाइ सभिनी खे सिकाईंदो हां। दोस्त दुश्मन सभु तुंहिंजो चहिरो ॾिसंदा आहिनि। रब थो चवे मुंहिंजो प्यार इहो आहे तोसां। ख़ुदा थो चवे त मुंहिंजो प्यार इहो अथई तोसां जो तूं दुनिया छॾी थो, पोइ बि मां रब तोखे इज़त वारो करे थो पाण ॾे घुरायां। पोइ ख़ुदा फरमाए थो पोइ तूं मां रब सां प्यार नथो करी छो, तोसां मसलो कहिड़ो आहे? ख़ुदा जा माना अल्लाह सां प्यार कर, निमाज़ पढ़, निमाज़ ख़ुदा जे प्यार जो रस्तो अथई। निमाज़ पढ़, ख़ुदा जे दरबार में सॾड़ो थी अच, केरु कमु कोन ईंदे। जेकॾहिं तो सोचियो आहे त औलाद कमींदो, भुलियल आहीं। जेकॾहिं सोचो अथई जाइदाद कमींदी, भुलियल आहीं। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, सुञो उहो कोन्हे जंहिं वटि पैसो न आहे, सुञो उहो आहे जंहिंजे अंदर में ख़ुदा जो ख़ौफ़ न आहे। सुञो उहो न आहे जंहिं वटि पैसो न आहे, सुञो उहो आहे जंहिंजे अंदर में इश्क़ मुस्तफ़ा न आहे। सुञो उहो न आहे जंहिं वटि गाॾियूं न आहिनि, सुञो उहो आहे जंहिं वटि औलिया अल्लाह जी निस्बत न आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इहे सुहिणा रस्ता अथई, इहे सुहिणा गस अथई, इहे सुहिणा ॾस अथई। चवंदा चयूं अल्लाह वारो, पैसे खे वार छा चवंदा आहियूं? पैसे वारो, भाॼीअ खे भाॼीअ वारो, सोन खे सोन वारो, ज़मींदार खे ज़मीन वारो, कारोबार खे कारोबार वारो, ऐं औलिया अल्लाह खे छा चवंदा आहियूं? अल्लाह वारो। छा चवंदा आहियूं? अल्लाह। भाॼीअ वारे वटूं भाॼी मिलंदी, भाॼीअ वारे वटूं भाॼी मिलंदी, ज़मीन काहण वारे वटूं अन्न मिलंदो, अल्लाह वारे वटूं छा मिलंदो? ॻाल्हि छा मिलंदो? यादि रखी छॾ, कणक जो अन्न केतिरो बि हुजे, पर जेकॾहिं गंदु न उन में अंदरि पियल हूंदो आहे त उहो उन ढेर में अन्न सां गॾु विकामी वेंदो आहे। पर छाणे अलॻि करीसि, पोइ उनखे केरु वठंदो त कोन, पर ढेर ते बि केरु बर्दाश्त कोन कंदो आहे। त तूं असां कमज़ोर हूं, गंद हूं, इन औलिया अल्लाह जे लड़ीअ में गॾिया पिया हूं। इंशा अल्लाह ताला अल्लाह वारनि जे सदके असां बि अॻिते हलिया वेंदासीं। इहा तमन्ना कर त उन अन्न सां गॾु असां बि विकामी वेंदासीं। इंशा अल्लाह ताला क़ीमत में वेंदासीं, बेक़ीमता कोन थींदासीं। औलिया अल्लाह जे निस्बत ऐं सोहबत वारा कॾहिं बि बेक़ीमता कोन थींदा आहिनि। मुंहिंजा हज़रत पीर मिठा से रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाईंदा हुआ त जंहिं इन कल्ब जे मथां न ही आंगुर नक्शबंदी बुज़ुर्गनि जी पोइ ओ ईमान घिन मरसी। अज़ीज़ दोस्त, अल्लाह वारनि जी सोहबत कयो, अल्लाह वारनि जी सोहबत में वेहो। औलिया अल्लाह जा जेके सालियाना उर्स मुबारक थियनि था, उन्हनि उर्स मुबारकनि में दुआउनि में शिरकत कयो। जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे। टाइम घणो गुज़रियो, माफ़ु कजो, कलाक खां वधीक मूंखे डॉक्टरनि जी मनो थियल आहे त घणो न ॻाल्हाए, पर छा कयां, बसि या मुलाणी तबियत ते मजबूर आहियां या दोस्तनि जे ॾाढो मजबूर आहे, कुझु सम्झ में कोन थो अचे। अल्लाह ताला पंहिंजो रहम फरमाईंदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तव्हां सभिनी दोस्तनि खे मां दावत थो ॾियां, मुंहिंजे महबूब मुर्शिद सजण साईं जो हिकिड़ो दफ़ो दीदार कयो। ख़ुदा जी ज़ात थी, जितां जा मुरीद आहियो उतां जा मुरीद रहो, जिते ॾन पट ॾियो था उते ॾन पट ॾियो। हिकिड़ो दफ़ो सजण साईं जो दीदार कयो। जे न कयो अथव त हिकिड़ो दफ़ो दीदार कयो, संदन जे सोहबत में वेहो। पोइ ही सौदो आहे दिलि जो, जे दिलि जो सौदो थी वञे त ठीकु आहे, भला जे न थिए त जोगी रंगदा भला, बाज़ारे मुस्तफ़ा ख़रीदारे ख़ुदा। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, औलिया अल्लाह सां ऐं सुन्नी, मां पंहिंजे अहले सुन्नत जे दोस्तनि खे फ़क़ीर जे हैसियत में मैसेज ॾींदुसि त ऐं सुन्नी, हर हिकु अल्लाह जे वलीअ सां प्यार कर। जेकॾहिं कंहिं बि अल्लाह जे वलीअ जे लाइ अंदर में कुधाई रखी, बुग़्ज़ रखी, पंहिंजा ॿई जहान विञाईंदे।
पाण खे कॾहिं बि फैज़ न मिलंदई जेकॾहिं कंहिं बि अल्लाह जे साले बाने जे लाइ अंदर में का कुधाई रखंदे। तुंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे, पंहिंजूं नेकियूं ज़ाया न कर, अल्लाह वारनि सां प्यार कर, अल्लाह वारनि जे सोबत में रब जी मर्ज़ी आहे। जंहिंजो जिथे नसीब हूंदो आहे रब उनखे उतां अता फरमाईंदो आहे, जंहिंजो जिथे जेतिरो वंड हूंदो आहे। हाणे आख़िरी जुमला चवां, मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुन्नत के ज़िंदा कयो। केर जेको चाहे तो तव्हांजे घर जूं परेशानियूं ख़त्म थियनि उहो हथ मथे खणे। सभई चाहियो था अल्हम्दुलिल्लाह, सवलो ॾस सफ़ा मुख़्तसिर। जेके चाहे तो त असांजे घर जूं परेशानियूं ख़त्म थियनि, बीमारियूं ख़त्म थियनि, मुश्किलातूं ख़त्म थियनि, मुसीबतूं ख़त्म थियनि, मुंहिंजे मदीने वारे मीर जे सुन्नतुनि खे ज़िंदा कयो। हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे शरीयत खे ज़िंदा कर। कीअं ज़िंदा कर? शरीयत ॾुखी कोन्हे, दीन ॾुखियो कोन्हे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पाणी पीअणु तुंहिंजे जिस्म जी ज़रूरत आहे, ज़रूरु पीअणो आहे। जेॾी महिल न पाणी पी, गिलास हथ में खणी बीठो हई, वेही रह। छो वेही रह? त वेही पियणु मुंहिंजे मदीने वारे घोट जी सुन्नत आहे। 5 फुटनि जो इंसान गिलास हथ में आ, बीठो हो, वेही रहियो, कंहिंजे करे? महबूब जे निस्बत जे करे। पोइ मां तोखां थो पुछां, तूं कमज़ोर गुनहगार ज़ईफ़ थी करे महबूब जे निस्बत सां बीठल हुए, वेही रहे, तो एतिरो निभायो आहे मुंहिंजो मुस्तफ़ा। तो बीठल वेठो हुई, मुंहिंजो मुस्तफ़ा तो वेठल खे खणी जन्नत में इंशाअल्लाह पहुचाईंदो। छो त तूं असां बेवफ़ा हूं, मुस्तफ़ा वफ़ादारनि जो बि सरदार आहे। मुंहिंजा दोस्त, कमु कहिड़ो कई? पंहिंजे जिस्म जी ज़रूरत पूरी कई न। सुम्हणु तुंहिंजे ज़िंदगीअ जे लाइ ज़रूरी आहे, राति जो निंड तोखे करणी आहे न, तुंहिंजे जिस्म जी ज़रूरत आहे। फ़क़ति एतिरो कर, सुम्हण वक़्तु कलमो पढ़ी, काबे ॾे मोहड़ करे दिलि में ख़्यालु कर त सॼे पासे सुम्हणु मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत आहे। रुगी इरादो कर, सुम्हणो त तोखे आहे न, निंड त तोखे करणी आहे, रुगी निंड जो इरादो कर त मुंहिंजे महबूब जी सुन्नत ई आहे। मानी तोखे खाइणी आहे, तुंहिंजे ज़िंदगी जी ज़रूरत आहे, रुगी मानी खाइण खां पहिरीं हथ इन नियत सां धो त मुंहिंजे महबूब जी सुन्नत आहे। बस तूं रुगी मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सुन्नतुनि जो रुगी ख़या कम त सदाई ही कंदो हुई। मानी बि खाईंदो हुई, सुम्हंदो बि आहीं, पाणी बि पीअंदो हुई। रुगी दिलि जो ख़्यालु कर त जीअं मुंहिंजे महबूब जी सुन्नत आहे मां ईअं कयां। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मां यकीन सां चवां थो त तूं मुंहिंजे आका खे यादि कर, मुंहिंजो आका तोखे कॾहिं बि कोन भुलाईंदो। मुंहिंजो हज़रत फयाज़ बिन अब्बास रदी अल्लाह ताला अन्हु, मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सौट हज़रत अब्बास साईं जो बचड़ो फरमाए तो, जॾहिं आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के आख़िरी टाइम ते जॾहिं लहद में लाथो वियो, पाण फरमाईं था त मूं ॾिठो त हबीबन जा लब मुबारक उते हिली रहिया हुया। फरमाईं था हज़रत फयाज़ बिन अब्बास फरमाईं था मां कन जो वेझो कयो त उन महिल बि मुंहिंजे मुस्तफ़ा जे ज़ुबान मां रब हबली उम्मती जो आवाज़ अची रहियो। महबूब एतिरो प्यार थो करे, तूं मुंहिंजे महबूब जे सुन्नतुनि सां प्यार नथो करी। यकीन ॼाण, ओ ग़रीब, ओ मज़दूर, ओ मिसकीन, तूं हिकिड़े मिंट लाइ गौर कर त हुज़ूर जूं केतिरियूं सुन्नतूं रब तोखे नसीब कयूं न। अमीर खे वेझो अचण बि रब कोन ॾिनो आहे। दुनिया सम्झे थी त जेको अमीर आहे, अरबपति आहे, खरबपति आहे, वॾो ख़ुशि नसीब आहे, पर ख़ुशि नसीब तूं ग़रीब आहीं। मूंखे जवाबु ॾे, मूंखे जवाबु ॾे। फाटल कपिड़ा अमीर पाईंदो आहे, ग़रीब पाईंदो आहे? जवाबु ॾे। फाटल कपिड़ा पाइण मुंहिंजे महबूब जी सुन्नत न आहे? जवाबु ॾे। छिगल जुतड़ी अमीर पाईंदो आहे, ग़रीब पाईंदो आहे? जवाबु ॾे। छिगल जुती पाइण मुंहिंजे आका जी सुन्नत कोन्हे? हज़रत अमीर उमर रदी अल्लाह ताला अन्हु ईद जो ॾियारो आहे, पाण पंहिंजे ज़ौजा मोहतरमा खे फरमाइनि था त मुंहिंजी जुतड़ी खणी अचो, त घरवारी चवे थी सुहिणा ख़लीफ़तुल मुस्लिमीन आहियो, तव्हांजी जुतड़ी छिजी पई आहे, हाणे त गंढे गंढे बि थकिजी पई, हाणे त गंढण जी गुंजाइश बि कान्हे। पाण चवंदा छॾ मां बिना जुतीअ जे पेर उघाड़ा करे हलियो थो वञा। ओ मुसलमानो, ग़रीबनि खे मुंहिंजे करीम आका जूं रब वॾियूं सुन्नतूं नसीब करे, पर उहो ग़रीब ख़्याल उन पासे करे, उन पासे तवजह करे त इंशा अल्लाह ताला तुंहिंजा बख़्त निराला आहिनि। अल्लाह वारनि जे सोबत में अचणु, अल्लाह वारनि जे सोबत में वेहणु तुंहिंजे असांजे लाइ भलाई आहे। अल्लाह ताला मुंहिंजो चवणु, तव्हांजो ॿुधणु पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाईंदो।
घणो कोन शेर शायरी करे सघियुसि इन करे जो ॾाढो थकल आहियां यार मां यकीन कयो ॾाढी मां कोशिशि थो कयां दूर दराज़ इलाइक़ा आहिनि मां तबियत में ठीकु नथो रहां सभिनी खे अर्ज़ु थो कयां तव्हां मूंखे एतिरी परे दावत न ॾियो मां ॾाढो थकिजी थो पवां तव्हां दोस्त मजबूर था कयो दोस्तनि खां चवरायो था 8-8 9-9 कलाक सफ़र मुंहिंजे जिस्म में हिमत कोन्हे मां पेशेंट आहियां हेपाटाइटिस जो पेशेंट आहियां मां गोरियूं थो पियो खावां टंगुनि में सूर थो थिए थधि थी पवे सूर थो थिए न अचां तॾहिं बि दोस्त कावड़जनि अचां थो ॻाल्हाए कोन थो सघां पोइ दोस्त कावड़ इन करे उमेदु आहे त अगरि कंहिंजी का दिलि आज़ारी थी आहे या तव्हांजे उमेदुनि ते पूरो न लथो आहे त मूंखे मुआफ़ कजो इहे जुमिला चई मां उथां थो वाइदो कयो त हुज़ूर जी सुन्नत खे ज़िंदा कंदासीं पंहिंजे घर में पाणी जिथे पीअंदासीं इंशाअल्लाह वेही पीअंदासीं राति जो सुम्हंदासीं कलमो पढ़ी सुम्हंदासीं पंहिंजे बचिड़नि खे कलमे जो विर्द कराए पोइ सुम्हंदासीं ख़ुदा तौफ़ीक़ ॾी मुंहिंजे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ी सुम्ही पंहिंजा ॿेड़ो पार थी वेंदो अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए अल्लाह ताला तरफ़ैन खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।